सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम जी, सलाम सिंध में मां तव्हांजी होस्ट अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु असांजी अॼु बि इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो ऐं सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। ऐं असांजी जेका इहा ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे उहा स्टार्ट थी चुकी आहे ऐं सुबुह सुबुह जो पहर आहे ऐं सुबुह सुबुह जॾहिं इंसानु उथंदो आहे ऐं स्पेशली जॾहिं मंडे जो ॾींहुं हूंदो आहे त माण्हू थोरो फ्रेश हूंदो आहे, छो त 2 ॾींहं छुटी खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे 2 ॾींहं छुटी हूंदी आहे, आराम कबो आहे, पंहिंजे घर जा कमकार जेके रहियल हूंदा आहिनि उहे पूरा थींदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे माण्हू फ्रेश हूंदो आहे मंडे ते। ऐं सुबुह सुबुह सां त उअं ई बि सवेर उथण सां माण्हू फ्रेश थींदो आहे। अच्छा, 2 ॾींहं असांजा जेके गुज़रंदा आहिनि न, मतिलबु जीअं असां निंड अचंदा आहियूं ऐं बसि सेट माना फ्राइडे ते प्रोग्राम ख़तमु थींदो त असां जेको आहे पंहिंजूं जेको निंडूं पूरियूं कंदासीं त वाक़ई में उहे त पूरियूं थींदियूं आहिनि, पर जेको आहे एनर्जी ॾाढी हू हूंदी आहे, सॼो ॾींहुं मतिलबु माण्हू सुस्तु हूंदो आहे, छो त देरि सां उथंदो आहे ऐं काई किथे वञिणो न हूंदो आहे, को कमु न हूंदो आहे, त पोइ उहो ई ॻाल्हि आहे त लेज़ी ॾींहुं गुज़रंदो आहे। जॾहिं असां मंडे खां पंहिंजो रूटीन स्टार्ट कंदा आहियूं, वरी तव्हां सां हिन प्रोग्राम में शामिलु हूंदा आहियूं ऐं तव्हां सां कचहरी थींदी आहे, खोड़ सारा माण्हू जेके आहिनि असां सां सलाहियल हूंदा आहिनि हिन प्रोग्राम जे हवाले सां, जिन सां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे, त मतिलबु ॾींहुं जेको आहे पूरो फ्रेश गुज़रंदो आहे। अच्छा, ॿियो इहो तव्हांखे ॿुधाईंदी लाइ त अखियुनि जो जेको वायरस आहे, जीअं 2 ॾींहं पहिरियां हुयो सभिनी खे, अञा बि कंहिं इको तुको अञा आहे, पर अॼु जेको आहे स्पेशली इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त अखियुनि जो जेको कैंसर आहे उहो आम जाम थी वियो आहे ऐं ज़्यादातर जेको आहे ॿारनि में, त इन्हनि जी जेके निशानियूं ॿुधाइनि था त जेका रेडनेस असांजी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांजी अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि, असां उनखे लाइट वठंदा आहियूं त ठीकु आहे, निंड पूरी न थी आहे या BP हेठि मथे आहे त असां जी अखियुनि जी जेको कलर आहे उहो रेड थी वियो आहे, पर उनखे जेको आहे लाइट न आहे वठिणो असांखे हाणे, छो जो अखियुनि जो कैंसर बि ॿुधायो वञे त उन में स्पेशली जेको आहे नौजवाननि जो रेशो जेको आहे उहो घणो आहे ऐं नौजवाननि में जॾहिं इहा कैंसर फैलिजे थी अखियुनि जी त पोइ अखि, डॉक्टर जो इहो चवणो त अखि जेका आहे उहा कढणी ई पवंदी आहे, इन जो ॿियो को बि अञा ताईं इलाजु न आहे आयो। इन खां भलो आहे त असां पछताइण खां बहितर सां एहतियात कयूं ऐं पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजो ऐं पंहिंजे फैमिली जो जेको आहे ख़्यालु रखूं। अच्छा, ऐं ॿियो इहो त मोरोसी बीमारी ॿुधायो वञे पियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे ख़बर आहे त हिक खे अगरि अखि जो इन्फेक्शन हूंदो आहे त ऑटोमेटिक असांजे घर में कंहिं ॿिए खे बि थी वेंदो आहे, छो जो ॾिसण सां या ज़ाहिरी ॻाल्हि आहे टच करण सां इहा मोरोसी बीमारी बि चवनि था ऐं चवनि था जेकॾहिं तव्हांजे वालदेन में आहे त तव्हांजे जेके नंढा ॿार आहिनि जेके फीड ते आहिनि मदर खे, उन्हनि खे ज़रूरु थी सघे थी, त पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो ऐं अहिड़ो को बि इन्फेक्शन आहे, ख़ारिश आहे, अखि रेड थी वञे या अखि जेको आहे नंढी वॾी करे थी वेंदी आहे त असांखे हिकिड़ी अखि जेका आहे नंढी लॻंदी आहे, ॿी वॾी, त उहो बि डॉक्टर ॿुधायो त उहो बि ख़तरनाक आहे। असां इन्हनि माइनर शयूं सम्झी करे असां इन्हनि खे जेको साइड ते करे छॾींदा आहियूं त ठीकु आहे, को जीत चक हणी वियो हूंदो, को कुझु मच्छर चक हणी वियो हूंदो, को कुझु थियो हूंदो, पर उन शइ खे हाणे जेको आहे घणो लाइट वठण जी ज़रूरत कोन्हे, उन ते मतिलबु सोचण जी ज़रूरत आहे या फ़ौरन जेको आहे असांखे डॉक्टर ॾे वञणु खपे, स्पेशलिस्ट जेको आई स्पेशलिस्ट हूंदा आहिनि, त खोड़ सारी अवेयरनेस हूंदी आहे हर बीमारी जे हवाले सां जेके असांखे डॉक्टर्स ॾींदा आहिनि, साइंस ॾिए थी। अॼुकल्ह असांजे पाकिस्तान में बि खोड़ सारियूं जदीद टेक्नोलॉजी अची चुकियूं आहिनि जिन जे ज़रिए कैंसर ते बि जेको आहे ज़ाब्तो आणनि पिया ऐं मां ॿी ॻाल्हि इहा बि ॿुधी त उन्हनि इहो चयो, ऐं इलाही वॾा माहिर हुया डॉक्टर जेके रिसर्च कंदा आहिनि कैंसर ते, उन्हनि मां कोई हिकिड़ो हुयो डॉक्टर, उन्हनि इहो बि चयो त जेको आहे असां एतिरो कंट्रोल करे चुका आहियूं या करणु वञूं पिया त 2-3 सालनि में जेको आहे आई कैंसर हुजे या कंहिं बि हवाले सां का बि कैंसर हुजे, उहा कैंसर का एॾी वॾी ख़तरनाक बीमारी न रहंदी असांजी, जीअं असां आम ॿियनि बीमारियुनि जो इलाजु आसानी सां करे सघूं था ऐं असां हिकिड़ो आम बीमारी ॿुधंदा आहियूं लाइक शुगर थी वई या हेपाटाइटिस C जो जीअं इलाजु आहे मौजूदु, पहिरियां जॾहिं शुरू में उहा बि आई त हिकदमि माण्हू अधु मरी उन में वेंदो हुयो त ई मूंखे हेपाटाइटिस C आहे या अॻिले खे हेपाटाइटिस आहे त मतिलबु ख़तरनाक ई आहे, त उनजो हाणे इलाजु अची चुको आहे त हर कंहिंखे इहा
वरी दिलि ज़ाहि थी वेंदी आहे त न इलाजु आहे ऐं आउं पंहिंजो सही तरीक़े सां इलाजु कराईंदसि, एहतियात कंदसि त मां बिल्कुलु ठीकु थींदसि। ईअं ई उन्हनि कैंसर लाइ बि चयो त कुझु सालनि में असांजे पाकिस्तान में एतिरियूं टेक्नोलॉजीस अची चुकियूं आहिनि जिन ते कमु थींदो ऐं थिए बि पियो त 2-3 सालनि खां पोइ असां वटि बि इहो चयो वेंदो त कैंसर असांजे लाइ को वॾो मसइलो न आहे। सो बहरहाल अलाह साईं बचाए अहिड़ियुनि बीमारियुनि खां, अहिड़ियुनि तकलीफ़ुनि खां ऐं अहिड़ियूं मतिलबु जेके मुसीबतूं ऐं मुश्किलातूं आहिनि। पर इहो आहे त असांखे एहतियात करणु खपे, छो जो हर बीमारी खे मुंहुं ॾियणु जेको आहे हर कंहिं माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। ॾिसो कॾहिं कॾहिं मुंहिंजो मञणु त इहो आहे त अगरि तव्हां वटि पैसो बि आहे ऐं माशाअल्लाह सां अलाह साईं जो ॾिनल तव्हांखे खोड़ सारो कुझु आहे, पर हिकिड़ी स्टेमिना इंसान में पंहिंजी हूंदी आहे त हीअ अहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं आहिनि जिन जे इलाज सां ई अधु माण्हू जेके आहिनि उहे बर्दाश्त कोन करे सघंदा आहिनि, छो जो हिन में इंजेक्शन लॻंदी आहे, कीमियोथेरापी, अलाए छा छा हूंदो आहे, अलाह पनाह ॾे हर कंहिंखे। सो इहा पंहिंजी बि हिकिड़ी एनर्जी माण्हू खे खपे थी त इन खां बचण जे लाइ खोड़ सारा असांजा अहिड़ा बीमारियुनि जे हवाले सां ॾींहं आहिनि जेके अवेयरनेस जा हूंदा आहिनि, जेके असांखे डॉक्टर्स ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उहा कोशिशि उन्हनि जी हूंदी आहे त जीअं माण्हू ॿुधनि, उन्हनि खे सम्झनि ऐं उन्हनि ते अमल कनि ऐं अहिड़ियुनि मूज़ी बीमारियुनि खां असां बची सघूं, असां बचूं, असां पंहिंजे ॿारनि खे बचायूं, असां जेके वॾा आहिनि उन्हनि खे बचायूं। असां हमेशह 30 खां 40 साल खां पोइ डॉक्टर चए पियो त 30 खां 40 साल जी उमिरि खां पोइ जेको आहे आई कैंसर जो ख़तरो थी सघे थो, पर असां वटि जेको आहे ॿियनि मुल्कनि में मतिलबु 40 खां पोइ, पर असां वटि 30 खां पोइ थो थिए। हुन चयो त असां इन ते बि रिसर्च कयूं था त इहा वजह माना असां वटि इहा छो आहे त असां वटि 30 सालनि खां पोइ ऐं ॿियनि मुल्कनि में 40 साल खां पोइ, त उन चयो जॾहिं असां उन ते पहुची वेंदासीं त उहो बि असां तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं। पर जेको सभ खां वधीक अहमियत वारी ॻाल्हि आहे, जेका ॻाल्हि अहमियत रखे थी, उहा आहे एहतियात, एहतियात ऐं एहतियात। सो बहरहाल असांखे का बि हिकिड़ी नंढड़ी बीमारी हुजे उनजो बि एहतियात करणु खपे। सो बहरहाल जीअं त तव्हांखे ख़बर आहे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन लाइ असां सां सहकार कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ग्रुप वारनि, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे असां सां हिन प्रोग्राम जे लाइ स्पॉन्सर करण जी। ऐं जीअं त तव्हां ख़बर आहे त 35 लख जो प्लॉट जेको आहे 26 लखनि में ॾिनो थो वञे आसान किस्तुनि सां। त जॾहिं अहिड़ा जेके अहिड़ी ऑफर जॾहिं मिले त उन मां माण्हू खे फ़ाइदो हासिलु करणु खपे। ऐं हिन जदीद दौर में ऐं हिन महांगाईअ जे दौर में जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजो प्लॉट आहे या तव्हां वटि पंहिंजो नंढड़ो घर बि आहे विन त तव्हां सम्झो अमीर तरीन माण्हू आहियो, छो जो दौर अहिड़ो अची वियो आहे त हिन दौर में भले हिकिड़े ई रूम जो घर हुजे पर पंहिंजो हुजे त माना उनजी लाइफ जेको आहे सुकून आहे, न त तव्हां माण्हू पुॼी कोन थो सघे, रेंट अलॻि ॾिए, घर जा अख़राजात अलॻि, बीमारी अलॻि, कपिड़ा अलॻि। सो बहरहाल हिननि इहा आसानी करे छॾी आहे असांजे लाइ त स्क्रीन ते नंबर जेको आहे अची रहियो आहे ऐं असां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदा रहंदा बि आहियूं त टोल फ्री नंबर बि आहे हिननि जो मोबाइल नंबर बि आहिनि। अच्छा आउं अॻिते अची थोरो ॿुधाईंदसि तव्हांखे नंबर। हिननि जो जेको मोबाइल नंबर आहे उहो आहे 030111555760, इहो हिकिड़ो नंबर आहे। ऐं ॿियो नंबर आहे 030282555778। हिननि जो इहो मोबाइल नंबर हुयो ऐं जेके तव्हांखे असां हमेशह रोज़मर्रा ॿुधाईंदा बि आहियूं त तव्हां हिन ते कॉल करे ऐं डिटेल्स हासिलु करे सघो था GFS बिल्डर्स वारनि खां त तव्हां जेको प्लॉट 35 लख जो 26 लखनि में ॾियो था, उन्हनि जो शेड्यूल छा आहे, कीअं आसान किस्तूं असां अदा करे ऐं प्लॉट खे पंहिंजो करे सघूं था, त उहो तव्हांखे डिटेल बिल्कुलु ॾींदा। उन खां अलावा हिननि वटि फ्लैट्स बि आहिनि, बेंगलोस बि आहिनि, शॉप बि आहिनि, जंहिंमें तव्हांजी दिलचस्पी हुजे तव्हां कॉल करे पंहिंजो जेको आहे वधि खां वधि फ़ाइदो जेको आहे उहो हासिलु करे सघो था। ऐं प्रोजेक्ट हिननि वटि बेशुमार आहिनि, जंहिं इलाइक़े में तव्हां नज़र फिराईंदव उते तव्हांखे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारा ज़रूरु नज़र ईंदा। सो बहरहाल हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में थियो आहे ब्रेक जो टाइम, ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। भलीकार व्यूअर्स, मूं समेत माना तव्हां सभिनी खे भलीकार पिया कयूं। उहो चवंदा आहिनि न लेट कमर मस्ट सफ़र। सो मां अॼु थोरो लेट थी वियुमि त मूंखे जेको आहे सो इहो सफ़र करिणो पियो ऐं इंट्रो में तव्हां मूंखे न ॾिठो हूंदो। सो आई वॉज़ वॉचिंग के अज़रा तमामु सुठो जेको आहे सो इंट्रो खे पेश कयो ऐं जहिड़े तरीक़े सां अॼु अज़रा जेको स्टार्ट वरितो त अॼु मां पंहिंजे पाण खे ईअं महसूसु कयो की जेको आहे सो कैमरा जे पोयां जेके असांजा व्यूअर्स हिन सां खे ॾिसंदा आहिनि ऐं उहो कहिड़े तरीक़े सां अॼु मां बिल्कुलु व्यूअर थी करे
पंहिंजे उन होस्ट खे ॾिसां पियो ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो उन शइ खे तव्हां खणी हलियो ऐं ॾाढो सुठो लॻो। अच्छा अज़रा, असां ओवरऑल जेको आहे सो कल्चर डे सेलिब्रेट कयोसीं, ठीकु आहे। फाइनली अॼु मंडे आहे ऐं फ्राइडे ते असांजो सेट जो लास्ट डे हो, असां जेको आहे सो एंड कयोसीं। पर असांजी जेकी बि डिस्कशन हली कल्चरल वीक माना जेको असां माना बिफोर मतिलबु जेको कल्चरल डे जो हफ़्तो ऐं आफ्टर माना जेको सो कंटिन्यू असां कयोसीं। अच्छा, हिकिड़ी डिस्कशन जेका आहे सो ओवरऑल रही ऐं जेको सो कंक्लूड जेकॾहिं ओवरऑल जेको सॼो पंहिंजे सेलिब्रेशन खे कयूं पूरे 2 हफ़्तनि खे, त जेके बि महिमान असां वटि आया उन्हनि इहा ई ॻाल्हि कई की असांजी जेका सिंध आहे जेका असां कल्चर जी ॻाल्हि पिया कयूं, कल्चर न सिर्फ़ु अजरक में आहे, न टोपी में आहे, न असांजी जेको आहे सो सिम्बल्स में रुगो जेको आहे सो सकाफ़त खे असां पंहिंजे पाण खे रिप्रेज़ेंट करे सघूं था, पर असांजे कल्चर में असांजा बिहेवियर्स आहिनि, असांजा किरदार आहिनि, असांजी तालीम अचे पई, असांजो उथणु विहणु अचे पियो ऐं असां पंहिंजी जेको आहे सो उन दौरान तालीम ते बि ॻाल्हायोसीं, पंहिंजी एजुकेशन ते बि घणो ॻाल्हायोसीं की असांजी एजुकेशन में जेकॾहिं कोई पढ़ी बि वियो आहे त उन में बि जेको आहे सो कहिड़ियूं शयूं लैक कनि पियूं, पोइ बि असांजी चेंजिस छो न पियूं अचनि। पोइ इहो ई रहियो की माना एजुकेशन खे असां प्रमोट कयूं। 2 हफ़्तनि जो छा तव्हांखे छा फीडबैक मिलियो एज़ अ व्यूअर, जीअं तव्हां अॻरि चओ था व्यूअर पियो ॿुधां? व्यूअर्स खे जेके सो मिठियूं ॻाल्हियूं त हर चैनल करे पियो, पर जेके असां पंहिंजूं हक़ीक़तूं जेके कड़ियूं ॻाल्हियूं कयूंसीं, असांजे जेके बि असां लैक कयूं पिया शयूं, असां में जेके कोताहियूं आहिनि, छो जो असांखे कोताहियुनि मां ई सिखणो आहे, अञा इम्प्रूव करिणो आहे, त कहिड़े तरीक़े सां। त मूंखे उहे जेको फीडबैक अचे पियो, उन्हनि चयो त यार तव्हां जेको आहे सो बिल्कुलु रियलिस्टिक लॻो ऐं तव्हां जेके बि शयूं हाईलाइट कयूं ऐं पंहिंजे कल्चर जी जेको बैड कल्चर इन थियो आहे असांजे, उनखे ख़तमु करण जे लाइ जेके तव्हां डिस्कशन्स कयूं महिमाननि सां, उहो तमामु बहितरीनु। बिल्कुलु, ऐं इहा ॻाल्हि बि क्लियर थी वई असांजे इन 2 हफ़्तनि में त असांजे कल्चर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं शुरू खां 5000-100 साल पुराणी असांजी तहज़ीब आहे, त उन में कहिड़ियूं हुयूं ऐं हाणे इंक्लूड कहिड़ियूं कयूं जेके हथियादूं आहिनि, उहो बि क्लियर थी। ऐं अज़रा, अॼु मां इलाही ख़ुशि आहियां ऐं हमेशह तॾहिं ख़ुशि हूंदो आहियां की जॾहिं मुंहिंजे सेट ते ऐं पाण जेको आहे सो सक्सेस स्टोरीज़ हूंदियूं आहिनि ऐं उहे असां किरदार जॾहिं मुंहिंजे हिन असांजे सेट ते ईंदा आहिनि ऐं जिन्हनि जूं सिंध लाइ न पर पाकिस्तान लाइ बि न पर पूरी दुनिया में उन्हनि जो नालो हुजे, त एतिरो मतिलबु हाई प्रोफाइल हुजनि ऐं मुंहिंजो सिंधी हुजे, त मूंखे फ़ख़्रु अञा वधीक थींदो आहे, छो जो उहो हिकिड़ो फ़र्दु न हूंदो आहे, पर उहो वॾो हिकिड़ो मोटिवेशन हूंदी आहे, इंस्पिरेशन हूंदी आहे हज़ारनि लखनि असांजा जेके जंहिं वटि अवेयरनेस न पुगी आहे, जेके कुझु करणु चाहिनि था उन्हनि जे लाइ। सो अहिड़ा किरदार अॼु असां सां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदुमि की बिना कंहिं देरि जे, बिना कंहिं गुफ़्तगू जे, उन्हनि जे बारे में त इलाही कुझु आहे, पर थोरो कुझु जेतिरो मां ॻाल्हाए सघां पियो, ॿुधाए सघां पियो उन जे इंट्रोडक्शन खां सां, त उहो सभ खां पहिरियां त मां भलीकार कंदुमि बैरिस्टर इमरान अली अबरो साहिब खे। साईं महिरबानी। इमरान साहिब, तव्हांखे भलीकार पिया कयूं ऐं तव्हांजे लाइ मां थोरो जेको आहे सो आहे त तव्हांजो प्रोफाइल इलाही आहे ऐं यूनिवर्सिटी ऑफ वेल्स में तव्हां जेको आहे सो पंहिंजे लॉ कयो आहे ऐं इहा ऑनर आहे तव्हांजे लाइ न पर असां सिंध जे लाइ की तव्हां 92% मार्क्स जेको आहे सो खणी करे टॉपर रहिया हो पोइ पूरे पाकिस्तान में, बल्कि पूरी दुनिया में। वाह, इहा वॾी हिकिड़ो एज़ाज़ आहे असां सभिनि जे लाइ। हरिसन क्लार्क रिकोबीज़ फर्म आहे, उन में बि तव्हां जेको आहे सो एज़ाज़ आहे तव्हांजे लाइ बि, असांजे लाइ बि, उन में बि तव्हांजी कंट्रीब्यूशन रहियो आहे, जंहिंमें 15 लख लॉयर्स जेको आहे सो पढ़ी रहिया आहिनि, कमु करे रहिया आहिनि। एग्ज़ैक्टली। ऐं उन खां अलावा पाकिस्तान जा पहिरियां लॉयर आहियो, प्रैक्टिसिंग बैरिस्टर, प्रैक्टिसिंग सॉलिसिटर जी। उन खां अलावा जेको आहे सो ट्रिपल MA थियल आहे तव्हांजी UK मां जी। ऐं उन खां अलावा जेकॾहिं इमरान अहमद ख़ान अबरो साहिब जे लाइ ॻाल्हायूं त असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध आहियो जी साईं। उन खां अलावा जेकॾहिं चऊं त तव्हां माशाल्लाह ऐं तव्हां जेको आहे सो पंहिंजी फर्म जेका आहे उनखे बि ऑर्गेनाइज़ेशन आहे, NGO आहे, उनखे बि रन कयो पिया जी। सो खोड़ सारियो कुझु आहे तव्हांजे लाइ ऐं इहो ई हितां ई सुवालु कंदुमि की एतिरी न मतिलबु एज तव्हांजी आहे कान, पर एतिरो कुझु कीअं कयो, इहो हौसलो किथां आयो, इहा सोच किथां आई ऐं छा ज़हन में आहे, काॾे वञो पिया? अदा सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी ऐं सिंध TV जी महिरबानी त तव्हां मूंखे हिते मौजूदु कयो।
थोरो क्रेडिट मां ॾींदुसि तव्हांजो हीअ थोरे अरसे खां बाद में मां हिते आयो आहियां सेट ॾाढो ज़बरदस्त आहे इम्प्रूवमेंट काफ़ी नज़र अचे पई ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त अव्हांजी रिसर्च उहो बि तमामु सुठी आहे जेके तव्हांजा गेस्ट अचनि पिया तव्हांजी वॾी महिरबानी साईं ॻाल्हि दरअसल इहा आहे त हमेशह असांजी कोशिशि रही आहे त ज़िंदगी में जेकी हिकु लिमिटेड असांजी अलाह ताला हिकिड़ी ज़िंदगी ॾिनी आहे उन में तव्हां जेतिरो ॿियनि जे लाइ करे सघो त ज़िंदगी जो मक़सदु इहो ई आहे पंहिंजे लाइ त हर कोई करे वञे थो हमेशह खां इहा कोशिशि हुई त मां पंहिंजे सिंध लाइ छा पियो कयां मां पंहिंजे पाकिस्तान लाइ छा पियो कयां हिन जो क्रेडिट मुंहिंजे वालदेन ॾे वञे थो जे नंढपिण खां वठी मूंखे सिर्फ़ु इन शइ ते मोटिवेट कयो जिथे मूंखे हिकिड़ो साइकोलॉजिस्ट खपंदो हुयो त मुंहिंजो वालिद साहिबु हुते हुयो जिथे मूंखे मेंटोर खपंदो हो त मुंहिंजो वालिद साहिबु मुंहिंजे हुते हुयो त हीअ सॼी उन्हनि जी महिरबानी आहे UK वियासीं उतां स्क्रैच खां शुरू कयोसीं का सपोर्ट कोन हुई ए सच को गाइड करण वारो कोन हुयो सो हर शइ कईंसीं पर अञा बि स्काई इज़ द लिमिट अञा बि ब्रेक कोन आई आहे अञा बि अॻिते वधंदासीं तव्हांजे दुआनि सां बिल्कुलु तव्हां इहा ई असांजी ओवरऑल जेको असां सकाफ़त जो ॾिहाड़ो ओवरऑल जेके बि डिस्कशन्स हलनि पियूं त इहो ई शइ असांजी हल जेको नज़र अचे पियो की तव्हां जहिड़ा नौजवान तव्हां जहिड़ी सोच तव्हां जहिड़ो विजन रखंदड़ जेके सो यूथ जेका आहे उहे ई मतिलबु इहो चेंज आणे सघनि था तव्हां छा था सम्झो असांजे सिंध में जेको आहे सो जेका नौजवान जेको तबिको आहे कंपेरेटिवली माना जेकॾहिं असां अर्बन एरियाज़ में अचूं कराची में अचूं त उन में केतिरो गैप माना ॾिसो था हिकिड़ो त माना हिकिड़ो स्टडी लेवल जो गैप ॾिसूं या हिकिड़ो कॉन्फिडेंस लेवल जो गैप ॾिसूं रहियो आहे छो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां इहो गैप ख़तमु थिए जो असांजे सिंधी मोटिवेट थी सघनि ॾाढो साईं ज़बरदस्त सुवालु आहे मुंहिंजो वरी वरी छा चइजे हिन खे त एक्यूरेट उन खां अॻु में थोरो कल्चर डे जे बारे में आउं ॿुधाईंदुसि त कल्चर डे में असांजो हिकिड़ी सकाफ़त आहे जेके असां ॾिठीसीं जेकी असां प्रैक्टिस करे रहिया आहियूं मगर हक़ीक़त में इन में काफ़ी मिक्सचर थी चुको आहे असांजी सकाफ़त में रोडनि ते जेके असां निकिरूं पिया नाच गाना जेके कयूं पिया त कुझु लेटेस्ट ऐं मॉडर्न एलिमेंट्स उन में अचनि पिया पर छा हूंदी आहे त हिकिड़ी क़ौम जी पहचान उन जी सकाफ़त हूंदी आहे असांखे हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ी अपॉर्चुनिटी हुई त असां दुनिया खे ॾेखारे सघूं त असांजे लाइ सकाफ़त असांजी छा आहे उन में न फ़क़ति ड्रेस अचे थी तव्हांजो उथणु वेहण बि अचे थो तव्हांजो ॻाल्हाइण बि अचे थो तव्हां पंहिंजी डिशिस खे प्रोमोट कयो पंहिंजी ड्रेसिस खे प्रोमोट कयो पंहिंजे अदब खे प्रोमोट कयो पंहिंजी महिमान नवाज़ी खे प्रोमोट कयो इहा शइ थोरी मूं लेख ॾिसां पियो बाक़ी इहा असांजी कोन्हे का कल्चर त असां गाॾियुनि ते निकिरूं ऐं विच रोडनि ते बीह करे मतिलबु हिकिड़ो इमेज हिकिड़ो माण्हू ठहे पर शुरूआति आहे आहिस्ते आहिस्ते असांजा नौजवान सम्झनि था मूंखे उमेदु आहे त विद द पैसेज ऑफ टाइम आहिस्ते असां थोरो अपग्रेड बि वेंदासीं ऐं हक़ीक़त पसंदि ईंदासीं हाणे अचो तव्हांजे नौजवाननि जे उन सुवाल ते त कॉन्फिडेंस लेवल केतिरो आहे ऐं पढ़ाई में उनजो अगरि कंपेरिज़न कजे असांजे सिंध जो ॿियनि पाकिस्तानी इलाइक़नि सां त उनजो को मुख़्तसिर आउं जवाबु ॾींदुसि ॻाल्हि दरअसल इहा आहे त मुंहिंजी थोरो एक्सपीरियंस बि आहे मां इंग्लैंड में पढ़ाई अच्छा इमरान साहब तव्हांजी ॻाल्हि खे थोरो होल्ड जेकॾहिं कयूं ऐं माइक जेकॾहिं कुझु जेकॾहिं आहे इशू त फिक्स करे सघो था कामरान फिक्स कर लें तो हम जो है गुफ्तगू में जो है गैप ना आए क्योंकि हाणे ताईं कचहरी बेहतर आहे माइक गोडा हाँ बिल्कुल असांजी ॻाल्हि दरअसल हीअ आहे त मुंहिंजो 7 सालनि जो एक्सपीरियंस आहे UK जो पढ़ाइण में मां हुते जीअं यूनिवर्सिटी में पढ़ियो हुयुसि पढ़ायो बि एज अ टीचर बि जी मां एज अ टीचर मां जीअं यूनिवर्सिटी में पढ़ियो हुयुसि हुन में पढ़ायो बि हुयुसि इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां पाकिस्तान आयुसि वापसि हिते सिंध में त मूंखे कराची जी वॾी वॾी यूनिवर्सिटी जी तरफ़ां ऑफर आयो त असांखे अची पढ़ायो पर मूं छा कयो मां वियुसि लाड़काणे में जेको मुंहिंजो ॻोठु आहे उते लाड़काणे वञी उतां जो लॉ कॉलेज वारे शागिर्दनि खे पढ़ण जी कोशिशि कई कॉन्सेप्ट छा हुनजे पोयों कॉन्सेप्ट इहो त जी बिल्कुलु उतां जी जेकी तव्हांजी सैलरी आहे उहा मिनिमम आहे हितां जी जेकी पढ़ाई आहे उहा बनिस्बत कराची जी बहितर आहे सिंध खां हालांकि एतिरी न आहे जेतिरी हुजणु खपे इंटरनेशनल लेवल जी मगर वरी बि कुझु बहितर आहे कुझु रेप्यूटेबल यूनिवर्सिटीज़ असां वटि आहिनि लाड़काणे में या जेको असांजो जेके बाक़ी नंढा शहर आहिनि जैकबाबाद में या ॿिया जेके बि आहिनि उन्हनि में इहो ऑप्शन घटि आहे त उते को इंटरनेशनल लेवल जो को टीचर अची करे असांजे लोकल जेके उतां जे रेज़िडेंट्स आहिनि उनखे पढ़ाए पर मूं चयो त न अगरि पढ़ाइणो बि आहे त उहो त ख़ैर हिकिड़ो सदका जारी आहे जेको तव्हां कराची में पढ़ायो या हैदराबाद में या लाहौर में लाड़काणे में ॻाल्हि साॻी आहे पर मूं चयो त न उहे ॿार जेके डिप्राइव्ड आहिनि क्वालिटी ऑफ एजुकेशन जे लाइ त मां ओॾे वञी करे लाड़काणे में उतां जे लॉ कॉलेज में जंहिं शागिर्दनि खे हिकिड़ो जुमिलो अंग्रेज़ी जो लिखणु न पियो अचे जंहिं वटि कॉन्फिडेंस लेवल कोन्हे को जेको नंढपिण खां वठी प्राइमरी में पढ़ी जेके आहिनि उहे इन लेवल ताईं पहुता आहिनि जेके कुझु करणु चाहिनि था पर हुन वटि ऑप्शन्स घटि आहिनि हुन वटि ऑप्शन्स
न जे बराबरि आहिनि, जंहिं वटि रोड मैप कोन्हे को, जंहिंखे ख़बर न आहे वकालत कीअं स्टार्ट कजे, सिर्फ़ु LLB पढ़णो न आहे, जंहिंखे बाक़ी एलिमेंट्स जेके वकालत लाइ ज़रूरी आहिनि उतां जे ॿारनि वटि हुजणु ज़रूरी आहे। इहे सभु ॻाल्हियूं सोचे करे आउं हले वियुसि लाड़काणे, उते वेही करे उतां जे ॿारनि सां मूं मिंगल अराउंड कयो, छो त उतां जो वरी कॉन्सेप्ट हिकिड़ो इहो आहे त टीचर जेको असां ॿुधो आहे, न डिपेंड असांजे वॾनि ॿुधायो आहे त हिकिड़ो रेस्पेक्टेबल प्रोफेशन आहे, त हुनखे अदब एतिराम में, पर जेको असां ॾिसी आयासीं त स्टूडेंट ऐं टीचर जे विच में बॉन्डिंग तमामु ज़रूरी हूंदी आहे। उहो न फ़क़ति उन पढ़ाई जे लेवल ते, पर इहो उस्ताद जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त उहो शागिर्द खे साइकोलॉजिकल बि ॾिसे, अगरि स्टूडेंट परफॉर्म नथो करे त छो नथो करे, उनखे डिग आउट करणु बि उस्ताद जो कमु आहे। उन सां अकेले में वेहे, उन खां थोरो घणो इंटरव्यू वठे, ॾिसे त छा उन सां फाइनेंशियल इशूज़ आहिनि, मेंटल इशूज़ आहिनि, एजुकेशनल इशूज़ आहिनि, कहिड़ो वजह छा आहे जो असांजो ॿारु जेको आहे उहो अॻिते ग्रो नथो करे। इन जे लाइ सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां बोर्ड ते अचो, हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे, 2-3 सेक्शन्स पढ़ायो ऐं उन खां पोइ तव्हां हलिया वञो, इहा न। त मूं जॾहिं इहो वञी करे इम्प्लीमेंट कयो त काफ़ी ॻाल्हियूं मूंखे उतां जे ॿारनि जूं सम्झ में आयूं त असांजी वजह छा आहे, जेको अव्हां जो मेन सुवालु हुयो। साईं ॾिसो, हिकिड़ो त एजुकेशन जो बैकग्राउंड आहे, उन में को शक कोन्हे को। नंबर 2, कॉन्फिडेंस लेवल कोन्हे को, छो त उन्हनि खे कॾहिं बि क्रिएटिविटी जे बारे में असां एप्रिशिएट न कयो आहे ॿारनि खे। क्रिटिकल एनालिसिस जेकी तमामु ज़रूरी हूंदी आहे, असांखे नंढपिण खां ॿुधायो आहे A फॉर एप्पल, B फॉर बॉल, कॾहिं असां सोचियो आहे त A फॉर एल्फा बि थी सघे थो। ऐं प्लस में जेके असांजे त उस्ताद आहिनि उहे छा चवंदा आहिनि त तव्हां रटो हणी अचो त असां तव्हांखे पास कंदासीं, जेकर तव्हां पंहिंजी का शइ लिखी न, मतिलबु तव्हां क्लास में अटेंशन पे न पिया कयो त माना तव्हां पढ़ी न आया आहियो। त अहिड़ी शयूं जॾहिं तव्हां हिकिड़े स्टूडेंट जी जेकी अपब्रिंगिंग कंदा आहियो, तव्हां हुनखे सफ़ा लिमिट था कयो, हुनजे ब्रेन खे तव्हां यूज़ नथा कयो, क्रिटिकल एनालिसिस नथो अचे, पंहिंजे दिमाग़ खे ओपन नथो करे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन में वरी पोइ ओड़ो फैक्टर हूंदो, बसि इहो ई हूंदो त जीअं हिकिड़ी रिदम हूंदी आहे त उन रिदम ते हलो, त उन में अंदरि जेको पोटेंशियल आहे, जेको टैलेंट आहे, उहो कीअं भला ॿाहिरि ईंदो, उहो कीअं भला उहो दुनिया खे कीअं अचीव कंदो, दुनिया खे कीअं फतह कंदो, न करे सघंदो, तव्हां हुनखे लिमिटेड रखियो आहे। त हिकिड़ो फैक्टर इहो ई आहे। ॿियो हुन जो फैक्टर आहे कॉन्फिडेंस लेवल। ख़ासि तौर ते जेकी असांजी नियाणियूं आहिनि, असांजी भेणियूं, असांजी सिंधी जेके आहिनि, उहे अॻिते निकिरणु चाहिनि थियूं, इन में को शक कोन्हे। तव्हां ॾिसो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में, पर हुननि अदियुनि सां वरी कुझु 2-3 प्रॉब्लम्स आहिनि। हिकु इहो आहे त ख़ासि तौर ते वकालत में जॾहिं असां जूं नियाणियूं अचनि थियूं त उनजो सभ खां पहिरीं त मिट माइट उनजे वालदेन ॾे वञनि था, रादर देन उनखे एप्रिशिएट कनि, उनखे चवंदा त वकालत में पंहिंजी छोकिरी मोकिली आहे, त मुसलसल फैमिली जो उनखे उन वालदेन खे हिकिड़ो प्रेशर थो अचे, ग़लति आहे। हालांकि उहा का बि दुनिया में क़ौम आहे जंहिंमें अगरि औरत न निकिती आहे बग़ैर औरत जे सपोर्ट जे, नियाणी सपोर्ट ते, उहा दुनिया में अहिड़ी का बि क़ौम न आहे जेकी तब्दीली अचे, या फर्स्ट वर्ल्ड कंट्री में औरत जो कंट्रीब्यूशन एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो मर्दनि जे लाइ। पर असां वटि, सॉरी तव्हां कुझु चवणु, असां वटि छा आहे त औरतुनि खे ख़ासि तौर ते इंटीरियर में, ख़ासि तौर ते औरतुनि खे काफ़ी पोइते कयो वञे थो। सम्झनि था वालदेन त शायदि वरड़ी थींदी त बसि पंहिंजो घर वञी बसाईंदी, पर सोच ॾाढी लिमिटेड आहे। थोरो असांजो उन्हनि खे मदद करे छॾियो आहे त बाबा। ऐं ॿी ॻाल्हि, थोरो समाज में जेको सो बिगाड़ बि आहे। हाणे तव्हां ॾिसो त इदारनि में जेकॾहिं पढ़नि थियूं छोकिरियूं, त इदारनि में छोकिरियूं सुसाइड थी करे लाशूं थियूं अचनि, ऐं हैरासमेंट जा केसिस तव्हांजा, मतिलबु हिकिड़ी इस्लामी यूनिवर्सिटी आहे उनजो हिकिड़ो मिसाल त में हज़ारनि जा केसिस हाईलाइट थिया रिसेंटली। तव्हां ॾिसो पंजाब वारी यूनिवर्सिटी में, त पेरेंट्स बि थोरा इनसिक्योर फील थी विया आहिनि, त हाणे भला पोइ इहो ई माइंड में अचे थो त यार इंटर क्लियर करे नंढड़ी शादी थी थो वञे न, हिकिड़ो ज़हन में का शैतारी थी थी वञे। तव्हांखे सभ खां दुनिया में सभ खां प्यारी पहिरियां छा आहे? जान आहे, इज़त आहे। अगरि उहा ई महफ़ूज़ न हुजे त पोइ माण्हू चवंदा अहिड़ी पढ़ाई खे साइड ते कयो। अच्छा, मां तव्हांखां इहो बि पुछणु चाहियां, जीअं तव्हां चओ त आऊं ॿाहिरि पढ़ियो बि आहियां, पढ़ायो बि आहे, वरी तव्हां अची हिकिड़े नंढड़े शहर लाड़काणे में पढ़ायो था, त जीअं फ़र्क़ु त तव्हां ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं हिते प्रॉब्लम्स आहिनि छोकिरनि खे या छोकिरियुनि खे। पर जीअं छोकिरियुनि जी ॻाल्हि था कयूं त असांजूं छोकिरियूं हिते इनसिक्योर आहिनि। उतां जे हवाले सां, हितां जे हवाले सां असांखे ॿुधायो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हुते पढ़ायो आहे, त उतां जे स्टूडेंट्स जो जेको उस्ताद जो बिहेवियर त तव्हां ॿुधाए छॾियो, स्टूडेंट्स जो बिहेवियर कीअं आहे हितां जे ऐं हुतां जे, छा फ़र्क़ु आहे? अच्छा जी, सभ खां पहिरीं हीअ आहे त मां हिन टाइम ते लाड़काणे में न पियो पढ़ायां, हाणे मूं कराची में पढ़ायां, छो त मुंहिंजी जॉब हिते आहे, त कराची जी हिकिड़ी रेपुटेबल यूनिवर्सिटी आहे, उते मां पढ़ाए रहियो आहियां। अव्हां जो सुवालु आहे त स्टूडेंट जो एटीट्यूड उतां जे ऐं हितां जे। अच्छा, बेसिकली छा आहे त हीअ आहे ग्रूमिंग जी सॼी ॻाल्हि, त तव्हांजी ग्रूमिंग जंहिं हिसाब सां थियल आहे, उतां जा शागिर्द जेके आहिनि उहे अवल त असां उनखे वेही करे स्पून फीड न कंदा आहियूं, जेको हिते असां उनखे स्पून फीड कयूं था पिया। हिकु हिकु शइ बोर्ड ते वेही करे पढ़ाइणो पए थो,
उनजा मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि जेके 2-3 अव्हांखे अर्ज़ु करे चुका। उतां जे शागिर्द हुन स्पून फीड कोन्हे की तव्हांखे एडवांस में टॉपिक ॾेई ईंदा आहियो ऐं उन खां पोइ हू पढ़ी ईंदा आहिनि, अची करे डिस्कशन कंदा आहिनि क्लास में, ठीकु आहे। ऐं ॿियो त जेको मां रिलेशनशिप जी ॻाल्हि करे, जेको मेजर फैक्टर आहे हितां जे शागिर्दनि में ऐं उतां जे शागिर्दनि में जेको मेजर फैक्टर आहे उहो आहे हुनजो माइंड सेट। उहो कहिड़े हवाले सां त उते अव्हां टीचर जेको अव्हांजो फ्रेंड बि आहे, ठीकु आहे। अच्छा, हिते कुझु यूनिवर्सिटीज़ अहिड़ियूं आहिनि जिन जी पॉलिसी आहे त तव्हां यूनिवर्सिटी खां ॿाहिरि स्टूडेंट सां कॉन्टेक्ट नथा करे सघो। जीअं मूं चयो त टीचर तव्हांजो न फ़क़ति हिकिड़ो उस्तादु आहे, तव्हांजो मेंटोर आहे, तव्हांजो रूहानी चइजे पीउ आहे, त अनटिल अनलेस तव्हांजो हिकिड़ो बॉन्ड न ठहंदो न त उहो जेको उतां जे स्टूडेंट्स में आहे हितां जे में कोन्हे को, उहो बॉन्ड तव्हांखे अॻिते हली सब्सिक्वेंटली शागिर्द जी पर्सनैलिटी खे उहो रीड करण में आसानी थी थिए त पोइ हुनखे असां गाइड बहितर तरीक़े सां करे सघूं था त तव्हां किथे लेक कयो था। इहे शयूं उतां जे स्टूडेंट्स में जाम आहिनि, हिते कोन्हनि के। हितां जे हिकिड़ी कंज़र्वेटिव माइंड सेट जे हुजण जे बावजूदि जो हुजण जे करे स्टूडेंट उहो पॉलिश नथो थी सघे, जंहिंजा असरात तव्हां पंहिंजे खॿे ऐं सॼे पासे ते ॾिसो था, उहो टैलेंट तव्हां मूं असां एक्सट्रैक्ट नथा करे सघूं। बसि तव्हां दॿिजी वञो था, बसि हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे, डिग्री वठो ऐं पोइ पंहिंजी फील्ड में अचो, त तव्हांजो टैलेंट खे डिग आउट करणु जेको आहे उहो थोरो मुश्किल थो थी वञे विथ लिमिटेड ऑप्शंस जेके त असांजे हूंदा। इमरान साहिबु तमामु ज़बरदस्त डिस्कशन हले पई ऐं तमामु यकीनन मां सम्झां पियो की जेके ॾिसंदड़ जेके ख़ासि करे जेके लॉ सां जिन्हनि जो आहे एसी ताईं जेका असां डिस्कशन कई उहा ई आहे त उहो मोटिवेट थींदा बि हूंदा। सो अॼु हाणे थोरो म्यूज़िक जो बि वकालत में बि भले केतिरो स्ट्रेसफुल हैक्टिक हूंदो आहे, तमामु तव्हां जेको आहे सो केस माण्हू खणी करे टेंशन खणंदो आहे सिधो सो न, पैसा वठी टेंशन गरा बि हूंदा आहिनि, पैसा त भला हूंदा आहिनि पर केस गरा हूंदा आहिनि। सो म्यूज़िक खे बि थोरो ॿुधूं। बादल साईं छा पिया ॿुधायो? छा नालो आहे साईं जो? उस्ताद बादल। बादल साहब चंद्र चमाई हक चंद्र चमाई हक विढ़ी जे विरची अखियों जो नक तो में ना है पेशानी पिरीअ जी वो सांवरी जा हुई सुतल चंद्र तो कीअं लगी ऐं बांधणी पोती पियल ऐं बांधणी पोती पियल ऐं चंद्र तोखे कीअं लगी हूअ सांवरी जा हुई सुतल चंद्र तोखे कीअं लगी चंद्र तोखे कीअं लगी। हुआ मेघ सा रंग सावणी हुआ पद्मणी हुआ कामणी हुआ मेघ सा रंग सावणी हुआ पद्मणी हुआ कामणी हुआ फूजवानी जडल है चंद्र तोखे कीअं लगी हुआ सांवरी जा हुई सुतल चंद्र तोखे कीअं लगी चंद्र तोखे कीअं लगी।
देश जी नारी ॾिसो हुन में त सिंध सारी ॾिसो हूअ देश जी नारी ॾिसो हुन में त सिंध सारी ॾिसो हूअ लाख रंग पहिरों पकल ऐं चंड तोखे कीअं लॻी हूअ सांवरी जा हुई सुतल ऐं चंड तोखे कीअं लॻी चंड तोखे कीअं लॻी वही रात वारन में लिखी वही रात वारन में लिखी पई बाख गलीड़न मां फुटी रे 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 गा 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 रे रे sa sa da da re 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 sa sa ga 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 ba 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 ga pa da 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 ba ba sa 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 re sa re sa re sa da sa re sa da sa re sa re 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 da sa sa re ga pa da sa 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 re ga pa da sa 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 re ga pa da sa sa वही रात वारन में लिखी पई बाख गलीड़न मां फुटी हुआ रात रानी बुत फिनल हुआ रात रानी बुत फिनल ऐ चंद्र तोखे कीअं लॻी हुअ सांवरी जा हुई सुतल ऐं चंड तोखे कीअं लॻी ऐं बांधणी पोती पियल ऐं बांधणी पोती पियल ऐं चंड तोखे कीअं लॻी हुअ सांवरी जा हुई सुतल ऐं चंड तोखे कीअं लॻी चंड तोखे कीअं लॻी वाह कमाल बादल वाह मज़ो कराए छॾियो तमामु बहितरीनु साईं कलाम कीअं लॻो साईं ज़बरदस्त आहे ज़बरदस्त वो म्यूज़िक सां लगाव आहे तव्हांजो तमामु घटि आहे तमामु घटि वो भी मतलब लगाव घटि आहे पोइ बि इन्वॉल्व थियो त इहा माना वॾी ॻाल्हि आहे न उस्ताद बादल क्रेडिट थो वञे न न बेशक बेशक ही हैड अ वंडरफुल वॉइस तमामु सुठो आवाज़ अथव साईं जन जो मज़ो आयो ॿुधी करे सो बिल्कुलु व्यूअर्स पंहिंजी कचहरी कंटिन्यू कयूं पिया ऐं खोड़ सारा मौज़ू आहिनि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि तालीम ते बि असां ॻाल्हाईंदासीं पर टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक जी एक दफ़ो मीर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था सलाम सिंध में असांजा ख़ूबसूरत महिमान बि सां गॾु आहिनि असांखे हिकु ॿिए महिमान बि जॉइन कयो आहे उन्हनि खे बि असां वेलकम कंदासीं असां सां गॾु आहिनि डॉक्टर सरवत उन्हनि खे बि असां वेलकम कयूं था अस्सलाम वालेकुम कैसी हैं वालेकुम अस्सलाम ठीक ठाक सबसे पहले तो आपका बहुत शुक्रिया आप आई और लेट आई आप आज मैं भी लेट आया लेट आए सजा भी मिली मुझे आज इसने दिल पे ले लिया पता नहीं क्या गुर्दों पे ले ली बात क्या किया वो डाइटिशियन बताएंगे आज अभी बताएंगे अच्छा सो बहरहाल इमरान भाउ वेठो आहे त उन्हनि खां हिकिड़ो सुवाल आहे ज़हन में त तव्हां माशाल्लाह राइटर बि आहियो ऐं तव्हां किताब बि लिखियो आहे त जेको तव्हां किताब लिखियो आहे उहो बेसिकली छा ते लिखियो आहे अच्छा ही बुक आहे बेसिकली जेके लॉ ग्रेजुएट्स आहिनि न जीअं ताज़ी LLB पूरी कई आहे उन खां पोइ हू जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में अचनि था त
त उन्हनि जे लाइ कहिड़ा चैलेंजिस आहिनि, अक्सर उन वटि को गाइडेंस कोन्हे का, प्रैक्टिकल लाइफ में अचण खां पोइ अक्सर वकील चवंदा आहिनि असां बेरोज़गार वेठा आहियूं, असांखे को गाइड करण लाइ तयारु कोन्हे को सम्झाइण कोर्ट फाइल को ॾियण लाइ तयारु कोन्हे, कंहिं सीनियर वटि वञी वियूं था उहो असांखे रुॻो फाइल था खणाइनि, त अहिड़े हिसाब सां हुनजा बेशुमार प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि जेके रीसेंट लॉ ग्रेजुएट आहिनि। त जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे 10-15 साल में वकालत जो, उनजो मूं निचोड़ ठाहे हिकिड़ी गाइडलाइन ठाहे छॾी, हिकिड़ी गाइडेंस, हिकिड़ो नंढो बुक आहे जेको तक़रीबन 200 पननि जो आहे। इनशाला हुनजी इनॉग्रेशन थिए थी पई 1 मार्च ते। अच्छा सर तव्हांजी ॻाल्हि इतां ई शुरू कंदासीं, कॉलर बि जेको आहे सो अची विया आहिनि, कॉलर खे बि असां अटेंड कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो थी, किथां पिया ॻाल्हायो? हेलो जी, वो मैं नाया बात कर रही हूँ, मेरे को खास से मीनपुर खास से। जी प्रोग्राम देख रही हैं आप? जी प्रोग्राम देख रही हैं? जी जी। कैसा लग रहा है प्रोग्राम? मैंने फर्स्ट टाइम कॉल की थी आपके कॉल पे। लास्ट टाइम तो नहीं की ना? फर्स्ट टाइम कॉल किया, बेचारी कंफ्यूज न कर। मैं अभी सेकंड टाइम दूसरी बार कॉल की है, फर्स्ट टाइम पहले कॉल की थी मैंने, आपसे बात की थी। हम मतलब ये वेलकम सेकंड करते टाइम हैं, किए। हम आपको बार बार वेलकम करते रहेंगे। हमारे पास मेहमान हैं, 2 शख्सियत हैं, एक जो है डाइटिशियन है और दूसरे जो है कानूनी माहिर है, बैरिस्टर हैं, इमरान अहमद अब्रो साहब। कोई केस हो तो बता दें। किन से क्वेश्चन कुछ करना चाहेंगे? जी मुझे अजरा जी से बात करनी थी। जी जी मैं बात कर रही हूँ, मैं बात कर रही हूँ आपसे। कैसी हैं आप? ठीक ठाक? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप ठीक हैं? मैं बिल्कुल ठीक आपके सामने हूँ, अल्लाह का शुक्र। जी प्रोग्राम देख रही हैं आप? जी जी देख रही हूँ, 1 घंटे से कॉल कर रही हूँ, 1 घंटे से वेट कर रही हूँ, ब्रेक के बाद कॉल करना, ब्रेक के बाद। ये तो वो बात हो गई, घंटा कॉल किया आपने हमें। जी इतनी देर से मैं वेट कर रही थी। चले और बताएं, सिंधी कितनी हद तक समझ आती है आपको? कुछ कुछ समझ आती है सिंधी। अच्छा कुछ। अच्छा प्रोग्राम देख रही हैं तो मतलब आपको समझ तो आता है ना? जी कुछ कुछ समझ आती है, बोलना नहीं आती लेकिन कुछ कुछ समझ आती है। चलो ये भी अच्छी बात है। और कुछ कहना चाहेंगी? जी बस यही कहना चाहूंगी, आपका शो बहुत अच्छा है, मेरी कोशिश रहेगी कि आपके शो में पहली कॉल मैं ही करूं और करती रहूं। इंशाल्लाह बिल्कुल करें। Thank you so much. आपने मेरी कॉल ली। थैंक्स फॉर कॉलिंग। जी इमरान साहब। जी साईं, सो मूं अर्ज़ु करे रहियो हुउसि त हिकिड़े लॉ ग्रेजुएट जे बारे में उनखे हिकिड़ी गाइडेंस ॾियण जे बारे में, त मूं सोचियो त उनखे हिकिड़ो को गाइडलाइन ॾिजे जेको मैंडेटरी हुजे, हर जे LLB पंहिंजी पास कई आहे त उनखे घटि में घटि ख़बर त हुजे त अॻिते मुंहिंजी लाइफ में मुंहिंजा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि, कहिड़ा मूंखे प्रॉब्लम्स खे इनकाउंटर करण जो टाइम मिलंदो, कहिड़ा इशूज़ आहिनि, उनजो सोल्यूशन छा आहे, त उहो सोल्यूशन सभु कुझु मूं हुन किताब में लिखियो आहे। त मुख़्तसिर मूं तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े वकील जे लाइ पाकिस्तान में हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त हू जॾहिं पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ में वञे थो कंहिं सीनियर खे जॉइन करे, उनखां पोइ उनखे छा एक्सपीरियंस मिले थो, एक्सपीरियंस कीअं वठे, अॻिते पंहिंजो नालो कीअं ठाहे। ॿियो ऑप्शन हीअ आहे त तव्हां पंहिंजी प्राइवेट प्रैक्टिस शुरू कयो, ऐं अगरि मां पंहिंजी प्राइवेट प्रैक्टिस शुरू कयां पियो त उन में मूंखे कहिड़ा चैलेंजिस क्लाइंट्स काॾूं अचनि, एक्सपीरियंस कीअं अचे, कोर्ट में बीहण जो, रिसर्च कीअं कजे, त उहो बि हिकिड़ो चैलेंज आहे। ऐं टियों आहे जॉब, जॾहिं हुनखे वकाल में कंहिं बैंक में जॉब थी मिले LLB खां पोइ या ॿिए हंधि, त उन में वरी पोइ कहिड़ा चैलेंजिस आहिनि। त बेसिकली उन सभिनी खे मूं कंपाइल करे हिकिड़ो बुक ठाहियो आहे, जेको बुक लिखियो आहे, ऐं जेको इनशाला 1 मार्च ते मां हिनखे पब्लिश करायां पियो। ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त उहो फ्री में बुक जेके बि बार काउंसलर आहिनि उनखे मूं ॾेई छॾियां था, जेके पढ़णु चाहिनि, ऐं जेके मुख़्तलिफ़ कॉलेजिस आहिनि पूरे सिंध में उन्हनि खे वञी करे मां डोनेट कयां लाइब्रेरी में। उन जा 2 पोर्शन हूंदा, हिकिड़ो इंग्लिश में बि आहे ऐं उनजो ट्रांसलेशन सिंधी में साॻी बुक में अंदरि आहे। जेको सिंधी पढ़णु चाहे उहो सिंधी पढ़े, जंहिंखे अंग्रेज़ी पढ़णु चाहे त अंग्रेज़ी पढ़े। त उनखे कुझु टिप्स मिलंदा त जीअं असां जॾहिं पंहिंजे LLB कईसीं त असांखे को गाइड करण वारो को हुयो कोन, त इन शइ खे असां ॾाढो मिस कयोसीं ऐं इन शइ खे मूं फील कयो, तंहिंजे करे मूं हीउ बुक लिखियो त जेके हाणे जेके ताज़ा लॉ ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि वटि सुभाणे खां पोइ अहिड़ो को रीज़न न हूंदो त असांखे कंहिं गाइड न कयो त अॻिते कीअं पंहिंजो कैरियर खे एनहांस कजे। तमामु बहितरीन इहा शइ तव्हां जेको आहे सो ॿुधाई आहे, असांखे बि इंट्रस्ट जागे पियो त असां बि जेको आहे सो वकालत में जेको आहे सो। सर यू आर मोस्ट वेलकम। अच्छा हूं चवंदा आहिनि त वकालत जी काई उमिरि न हूंदी आहे न, एज न हूंदी आहे, तव्हां कहिड़ी बि उमिरि में स्टार्ट करे। ॾाढो सुठो हिकिड़ो ॿियो बि सवाल आहे, उहो अचे तो ज़हन में, पर जो मैडम बि वेठी आहे त हुन सां बि ॻाल्हाईंदासीं। अच्छा मैडम, हम जब ब्रेक पे थे तो आप हमें बता रही थी खाने पीने के और D शेप
पहले तो मुझे सबसे पहले ये बताएं डी शेप होता क्या है, मतलब लाइक मैं, आप ओ शेप हो। इसने मुझे डी शेप दिया, अभी ओ दे रहा है, मतलब एक इसका वो नहीं है। तो फिर तो इसका बहुत बड़ा कमाल है कि कहीं से डी शेप लगी नहीं रही है। नहीं लग रही। सबसे बड़ी बात तो ये है, ये कैमरा का कमाल है। हाँ नहीं हाँ, ये कैमरा में थोड़ी देख रही हूँ, ये पर्सनैलिटी का कमाल है। अच्छा खैर, ये बहुत अच्छी बात आपने करी कि लोग कहते हैं मोटे हो गए, मोटे हो गए। मोटा मोटा कोई नहीं होता, डी शेप हो जाता है। क्योंकि मोटा इसलिए नहीं होता कि जो आदमी हेल्थ कॉन्शियस है वो खाने के में ख्याल करता है लेकिन फिर भी मोटा हो रहा है, तो इसका मतलब क्या है कि बल्कि बॉडी लगती है आपकी, थोड़ी डी शेप होती है। वो इस वजह से होती है कि मैं आज सबको बताना चाहूँगी कि ये चीज़ें अगर आपने कर ली तो इंशाल्लाह ताला कभी कोई डी शेप नहीं हो सकता। अच्छा बताए ना कुछ। वो ये है कि आप सबसे पहले सुबह जो है ना हमारी एनर्जी बॉडी में होती है दो किस्म की, ठीक है, नेगेटिव एंड पॉजिटिव। तो ये नेगेटिव होती हैं, नेगेटिव पॉजिटिव जो होती हैं वो आपके दिमाग में होती है सबसे ज़्यादा। वो कब होती हैं, क्यों होती हैं? आप जब सुबह उठते हो फजर के बाद से लेके 9 बजे तक, आप लोग सब गौर से सुने, ये एक हमारे सूरज की किरणों से हमें एक एनर्जी मिलती है जो प्रोड्यूस होती है, वो हमारी बॉडी के अंदर एक्टिव करती है हमारी बॉडी को। तो वो चीज़ जो है वो जब तक आप सुबह को अच्छा सा खाना नहीं लेंगे, कोई चीज़ आप नहीं लेंगे, ब्रेकफास्ट नहीं लेंगे अच्छा, तो फिर क्या होगा कि आपकी वो वापस आपकी वो टाइम ख़त्म। अब आप दुनिया की चीज़ खा लें 9 बजे के बाद, वो आपकी स्लो होती रहती है। शाम तक जब तक सूरज गुरूब होने का टाइम होता है वो बिल्कुल डिम हो जाती है और आपका मैदा जो है ना वो बिल्कुल स्लो हो जाता है, ठीक है, क्योंकि फिर लिवर का काम शुरू होता है, खून बनाने का काम शुरू करता है अल्लाह ताला, क्योंकि वो आँख बंद होती है तो हम दूसरे तरीके से फिर हमारा काम शुरू होता है। बॉडी का एक मैकेनिज्म है। तो इस तरह से अगर आप लोग ये चीज़ करेंगे तो इंशाल्लाह ताला उसमें ये होता है कि आपकी बॉडी कभी डी शेप नहीं होगी, आपकी पूरी चीज़ें जो है ना फैट आपकी डिपॉजिट नहीं होगी, यूटिलाइज होगा खाना। तो ये मैं बहुत सालों से कह रही हूँ, माशाल्लाह माशाल्लाह काफ़ी लोग अब अवेयर हो गए हैं कि अब सब इसी पे बात करते हैं कि भाई देखें खाना सही से खाएं, ग़िज़ाइयत लें आप लोग। पहले तो यही होता था ना। मैडम किस तरह से बैलेंस जो है खाना डाइट लेनी चाहिए? कोई बैलेंस नहीं होता, ये मैं आपको बता दूं। कोई खाना कोई सब जहर होता है। हम लोग जो खा रहे हैं आजकल सब जहर है। उसको आप कैसे उसको यूटिलाइज करें कि एक आपकी बॉडी के अंदर एक आपको वो ग़िज़ाइयत दे। तो ग़िज़ाइयत क्या है कि जैसे आप गोश्त खा रहे हैं, आप पूरा हफ्ता अगर आप गोश्त खाएंगे और आपने 40 दिन गोश्त ही खाया सिर्फ, तो आप समझ लें कि आपकी आर्टरीज में ब्लॉकेज शुरू हो जाएगी। ये मैं आपको बिल्कुल ही ऑथेंटिक बात बता रही हूँ। कैंसर का कॉज भी होता है। नहीं, 40 दिन गोश्त कौन खाएगा लगातार? 40 दिन आप लोग एक दिन भी देख लें, अगर आप लोग किसी भी चीज़ में आप चिकन ले रहे होते हैं, अगर वो नहीं लेते तो आप चिकन ले रहे होते हैं। कुछ ना, एक मेरे पास साहिबा आई, वो यही कह रही थी कि डॉक्टर साहब हम तो गोश्त खाते ही नहीं है। मैंने कहा तो आपका ये हाल क्यों है? क्या नहीं, बस सिर्फ चिकन खाते हैं, कुछ नहीं खाते। बताए वो गोश्त नहीं है। तो ये मीट को कहते हैं वो लोग गोश्त। तो ये चीज़ जो बता रही हूँ कि आपको अगर आपको डी शेप बॉडी करना है तो सुबह का नाश्ता प्लीज़ ज़रूर कीजिए। अगर आप लोगों को अपना IQ लेवल बच्चों का सही रखना है तो भी उन्हें सुबह नाश्ता करा के भेजें। और उसके अलावा जो है ना, बस दोपहर को जब आप काम करके आते हैं तो आप खाना नहीं खाएं, आप वहीं लंच करें। घर पे आएँ तो आप आराम करें, सो जाएँ। ये मेन वजह होती है डी शेप बॉडी की। जब आप जाएंगी थक हार के खाना खाएंगी और सो जाएंगी। स्कूल से बच्चे आते हैं, टीचर्स आती हैं, वो खाना खाती हैं और सो जाती हैं। कितनी मेहनत कर लो, पेट निकलेगा आपका ये जॉ लाइन खराब होगी, आपकी पूरी बॉडी खराब होगी। क्योंकि ये पोस्चर भी बहुत डिपेंड करता है आपका, कि आप बैठे रहते हैं हर वक्त। और फिर उसके बाद आप एक बहुत अच्छी एक्सरसाइज है, बहुत अच्छी एक्सरसाइज है। एक्सरसाइज शेयर करें प्लीज। ये जो पोस्चर के लिए आप लोग आजकल पहन लेते हैं ना कि वो बड़ा अच्छा होता है, ये होता है, वो आपकी पूरी बॉडी का पूरी आपकी जो ब्लड वेसल्स हैं वो सब रुक जाता है। अच्छा, रुकता है और वो आपकी इम्यून सिस्टम पूरा आपका डिस्टर्ब होता है। तो ये चीज़ें क्यों, जब अल्लाह ताला ने मोबिलाइजेशन रखी है, मतलब ब्रेन से मतलब वो पोस्चर करेक्ट करें। जी जी बिल्कुल। आप अपना चलना फिरना रखें, आप हर तरह से आप चलें, एक्टिव काम करें। ये होती है एक्सरसाइज। ये नहीं होती एक्टिवली एक्सरसाइज, पैसिवली नहीं कि आप जाके मशीनों पे खड़े हो गए। आप एक तरह से चल रहे हैं ना, आपका एंगल तो खराब हो रहा है ना। आपको नीचे से उठा के कोई चीज़ लेना है तो आपके अलग से वो जो बने हुए बैग्स वो सब डिजॉल्व होंगे। लेकिन अगर आप ये 2-3 एक्सरसाइज करें, सब कह रहे हैं ये मैं सब करता हूँ, फायदा नहीं हो रहा। इसलिए नहीं हो रहा कि टाइम पे खाना नहीं हो रहा। नहीं, रात का खाना आप लोग खाते हैं, सिर्फ रात का खाना।
रात का खाने की वजह से सब हो रहा है, और ये बहुत मुश्किल से लोग समझेंगे, बहुत इधर की जरूरत है समझने के लिए, इधर की जरूरत है, यहाँ की जरूरत है। ये हमारी जो है सेहत भी बहुत ज़रूरी है, और सेहत के जो टॉपिक्स होते हैं तो ये लोग कहते हैं कि खाने का क्या, ये क्या टाइम की क्या बात करेंगे डॉक्टर साहिबा, डिसिप्लिन तो जरूरी है। हाँ ये देखिए ना, ये कितने स्मार्ट हैं, आप कितनी स्मार्ट हैं, ये कितने स्मार्ट हैं। तो आप लोग ये समझ रहे हैं कि हम रात को जागेंगे और खाना खाएंगे मगर हम ठीक हैं, तो ये गलत है। आपको पता नहीं है अंदर आप आपकी सबसे ज्यादा स्मार्ट है आप लेकिन आपकी जो आर्टरीज है ना, ब्लॉकेज जो है ना, ये और ये बादल हम सबसे सिर्फ आपके रात का खाना, चाहे आप कुछ भी ले रहे हैं, कुछ भी ले रहे हैं आप रात का खाना और आप रात को जागना, ये दोनों चीजें आपकी, ये दोनों चीजें, रात का खाना और रात का जागना। भाई देखिए ना, 7 बजे आप प्रॉपर खाना खा लें, उसके बाद आप लिक्विड्स लें, सही बात, चाय लें, बिस्किट ना लें। डॉक्टर हम आते हैं डिस्कशन पे, और बहुत ये अच्छी बात कही है, क्योंकि हमारी जो सेहत से जो रिलेट करती है, और जो भी हम ये चीजें जो है ना, हमारी डाइट या लाइफ स्टाइल है, वो बड़ा मैटर करता है। मैं इसलिए इतनी ऑथेंटिकली ये बात करती हूँ कि मैंने आज तक कलर नहीं लगाया अपने बालों में, नेवर एवर। अच्छा, ये डाई नहीं है आपके? नेवर, मेरी कोई डाई नहीं है। अभी आप अपने उससे पूछ लें, ब्यूटिशियन से पूछ लें कि मैंने जो थोड़े हो गए उसमें मैंने अभी थोड़ा सा ग्रे करवा लिया, और कुछ नहीं, मैं नहीं करती। आज हम सोच रहे हैं कि आपको मॉडल के तौर हम ले लें किसी गाने में। सही बात। चले गाना हम जो है जो सुनते हैं, और गाने की मॉडल जो है यहाँ पे अभी। कक्कर मंझ के पार जुड़ने न लहे, जहड़ा मुझा सुपरी तेड़ा मेघ मलार, खण अखियों खिल यार त वञन सूर संधा करे। ही अमर जलील जो सुठो आहिनि ऐं मुंहिंजी कंपोज़िशन आहे। यादूं अव्हां जूं दिल भी अव्हां जी, यादूं अव्हां जूं दिल भी अव्हां जी, कैसा कयूं ही ॻाल्हि लावो, कैसा कयूं ही ॻाल्हि ला। यादूं अव्हां जूं दिल भी अव्हां जी, कैसा कयूं ही ॻाल्हि लावो, कैसा कयूं ही ॻाल्हि ला। जग थे विसारियो, तोखे त हो मूं साहुन में सांढो, तोखे विसारे मूं जग खे विसारियो, कंहिं सां कयूं हीअ ॻाल्हि ला, कंहिं सां कयूं हीअ ॻाल्हि ला। यादूं अव्हां जूं दिल भी अव्हां जी, कैसा कयूं ही ॻाल्हि लावो, कैसा कयूं ही ॻाल्हि ला। गुज़रियो ज़मानो ही गुज़रियो फसाना, मोटी मिलण जा बहाना बहाना।
ही बसियूं ही रस्ता ही माण्हुनि जा मेड़ा सड़ते तमाचीअ जा फेरा बसालिया ही बसियूं ही रस्ता ही माण्हुनि जा मेड़ा सड़ते तमाचीअ जा फेरा बसालिया कंहिंसां कयूं हीअ ॻाल्हि ला कंहिंसां कयूं हीअ ॻाल्हि ला यादूं अव्हां जूं दिलि बि अव्हां जी यादूं अव्हां जूं दिलि बि अव्हां जी कंहिंसां कयूं हीअ ॻाल्हि लाॻो कंहिंसां कयूं हीअ ॻाल्हि ला कंहिंसां कयूं हीअ ॻाल्हि ला वाह कमाल यादूं अवां जूं दिलि बि अवां जो असां अवां जो बहुत थैंक यू कंहिंसां कयूं असां अहिड़ी बहुत ॻाल्हि थैंक यू दर्द था ना महसूस हुआ हाँ हमें तक महसूस मैं हो गया एक्सप्रेशन देख रहा था आपके सो व्यूअर्स असांजा महिमान असां सां गॾु आहिनि असां खोड़ सारी पंहिंजी कचहरी खे जारी रखंदासीं मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असांजा महिमान असां सां गॾु आहिनि बैरिस्टर इमरान अहमद ख़ान अपड़ो साहिबु असां सां गॾु आहे अच्छा असां पुछंदासीं त जेको बैरिस्टर जंहिंखे बि शौक़ु हूंदो आहे बैरिस्ट्री जो त मां बैरिस्टर थियां ऐं हर कंहिंजो ख़्वाब बि हूंदो आहे पर ख़्वाब अदा सभिनी जा पूरा न आहिनि बि थींदा कंहिंजा थी बि वेंदा आहिनि त ॿाहिरि वञण जी ज़रूरत पवंदी आहे बैरिस्ट्री लाइ त जेके नौजवान असांजा अफोर्ड नथा करे सघनि या होशियार बि आहिनि इंटेलिजेंट बि आहिनि पर उन्हनि वटि एतिरा वसाइल न आहिनि त उहे वञी ॿाहिरां पढ़ी अचनि त उन्हनि वीचारनि लाइ कुझु आहे त उहे छा कनि कीअं वञनि अॻिते कीअं वधनि ठीकु आहे पहिरीं त मां चवंदुसि वेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे अगरि तव्हां का शइ करणु चाहियो था न त पोइ को बि हर्डल तव्हांखे रोके नथो सघे वेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे हाणे कुझु असांजा स्टूडेंट्स जेके ॿाहिरि करणु चाहिनि था ऐं अफोर्ड नथा करे सघनि त उहे उन वटि हिकिड़ो बहितरीनु ऑप्शन आहे त उहे हिते कराची में वेही करे हिकिड़ो ट्रांसफर टेस्ट थिए थी जेके तव्हां रुपयनि में ॾियो था पाउंडनि में न जंहिंखे चवनि था बार ट्रांसफर टेस्ट शॉर्ट फॉर्म आहे हुनजो एब्रीविएशन आहे BTT उहो हिते वेही करे ॾेढ लख में उहो थी थो वञे उहो तव्हां पास कयो तव्हां बैरिस्टर थी वियो तव्हांखे यूके वञण जी ज़रूरत ई कान्हे अच्छा जी मतिलबु पोइ जेको आहे सो तव्हां मिसाली ॻाल्हि तव्हां यूके वियो त तक़रीबन 4.5 करोड़ ॾिसो उन जी वजह आहे न ॾिसो हिकु हीअ आहे बार ट्रांसफर टेस्ट जी असां जेको कयोसीं न उहो प्रॉपर हिकिड़ो कोर्स हुयो हुन में असांजी प्यूपिलेज हुई उन में हू तव्हांखे प्रॉपर ट्रेन कनि था तव्हांजी प्रेज़ेंटेशन कीअं आहे तव्हांजी ड्राफ्टिंग कीअं आहे तव्हां ओरल आर्ग्यूमेंट कीअं था कयो जीअं हिकिड़ो प्रॉपर कोर्स थींदो आहे जी हे जेको BTT मूं चयो उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके ॿार नथा वञी सघनि ऐं उहो चाहिनि था त असां बैरिस्टर थियूं हू बेसिकली ईअं सम्झो त हू हिकिड़ो शॉर्टकट आहे तव्हां हिते वेही करे हाणे ज़रूरी ॻाल्हि आहे हिते वेही करे तव्हां सॼो कोर्स त न करे सघंदो 2-3 पेपर्स आहिनि उहे तव्हां पेपर्स जेके आहिनि 10-11 पेपर उहो ॾियो ऐं तव्हां बैरिस्टर थी वञो पर उन में प्रॉपर ट्रेनिंग कोन्हे पर जेके अफोर्ड करे सघनि था त मूं हुनखे चवंदुसि तव्हां वञी करे प्रॉपर कोर्स करे अचो उन जा घणा फ़ाइदा आहिनि यू शुड लुक लाइक अ बैरिस्टर यू शुड बी प्रेज़ेंटेबल लाइक अ बैरिस्टर ख़बर त पए त को बैरिस्टर बीठो आहे त शॉर्टकट आहे पर जेके नथा करे सघनि उन लाइ हीउ बहितरीनु ऑप्शन आहे जेके करे सघंदा वञनि पर उहे स्टूडेंट्स जेके ॿाहिरि स्कॉलरशिप ते वञणु चाहिनि था जेके प्रॉपर कोर्स करणु चाहिनि था त हू मूंसां राब्तो करे सघनि था असां उनखे प्रॉपर गाइड करे सघूं था एंड आई वोंट चार्ज अ सिंगल पेनी फ्रॉम यू ऑल हू सोएवर वांट्स टू टॉक टू मी जो तव्हां निकिरंदो अॻिते इहा असांजी इज़त आहे इहा असांजी सिंध जी इज़त आहे असां बि साईं हाणे तयारी कयूं था सर तव्हां बिल्कुलु तयारी कयो इफ यू वांट टू गो वी कैन हेल्प यू आउट पर मां उहो ई चवां पियो की अॼुकल्ह त बैरिस्टर त माना एॾा नज़र था अचनि ख़ासि करके सोशल मीडिया में एॾा बैरिस्टर लॻा पिया आहिनि मां सभु मूंखे ईअं लॻे पियो सफ़ा आसान आहे जी जेतिरी तव्हां महिनत कई आहे तव्हां ॿुधायो पियो त बैरिस्टर मतिलबु होल्ड करणु डिग्री मज़ाक न आहे तव्हां त मतिलबु हुते पढ़ायो बि आहे न त इहो माना छा मामिलो आहे की माना 2 साल रही करे अचनि था बैरिस्टर थी आयासीं सो उहो तव्हांखे तव्हां साफ़ी आहियो तव्हांखे वधीक ख़बर हूंदी असां त सिर्फ़ु उन ते कमेंट करे सघूं था त ॿार कीअं कजे ऐं वधीक पोइ ईअं हूंदो न असली नकली बैरिस्टर अच्छा हाणे तव्हां जीअं ॻाल्हि कई यासिर जी चयो तव्हांखे त ॿाहिरि वञी करे एतिरी महिनत करे एतिरो पंहिंजो पैसो ख़र्चु करे पढ़नि था माण्हू ऐं तव्हां चओ त कोर्स
प्रॉपर कोर्स करे पोइ BBC. हुनमें ज़रूरु सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां हुते सिर्फ़ु पढ़िया हूंदो उन जीअं तव्हां माहौल जी ॻाल्हि कई ॿियूं काफ़ी शयूं हूंदियूं जेके तव्हां एडॉप्ट कयूं हूंदियूं या सिखियूं हूंदियूं एतिरो सभु कुझु पढ़ण खां पोइ ऐं तव्हां छा था सम्झो त असां वटि तव्हां माशाल्लाह तव्हां जहिड़ा नौजवान एतिरी महिनत करे अचनि को वकील थिए को बैरिस्टर थिए उन खां पोइ बि असां वटि जेके केस हूंदा आहिनि उहे पिया रोलड़े जो शिकार हूंदा आहिनि हर माण्हूअ जी इहा धां हूंदी आहे त असांजो केस जेको आहे उहो चवंदा आहिनि न तारीख़ पे तारीख़ तारीख़ पे तारीख़ त इन जी मेन वजह छा आहे त मतिलबु केस जल्दी सॉल्व छो न थींदा आहिनि ठीकु आहे ॾिसो केस जल्दी सॉल्व करण सां बि मूंखे हिकिड़ो कोट यादि अचे थो जस्टिस हरीड इज़ जस्टिस बरीड त केस एतिरो जल्दी बि सॉल्व न थिए प्रॉपर हुनजी प्रोसीजर हिकिड़ो प्रॉपर हुनजो थियणु खपे तकड़ त या वरी इहो बि अपोज़िट बि आहे जस्टिस डिले इज़ जस्टिस डिनाइड त हुजे विच में हुजे न अच्छा हिन जो को हिकिड़ो रीज़न कोन्हे अवां पुछो था को हिकिड़ो रीज़न ॿुधायो हाणे इहा हक़ीक़त आहे त पाकिस्तान जे मुल्क में जेको इंसाफ़ आहे उनजो नंबर दुनिया जे जेके मुल्क 140 मुल्क आहिनि 138 नंबर ते आहे पाकिस्तान लास्ट सेकेंड नंबर ते त इहा ॻाल्हि अवां जी बिल्कुलु ठीकु आहे त पर असांखे इहो ॾिसणो आहे ऐं सम्झणो आहे त हिन जो कारण छा आहे रीज़न छा आहे हाणे 2-3 रीज़न मूं तव्हांखे ॿुधाए छॾियां जेके मेजर आहिनि जीअं ॾिसो नंबर 1 आहे त असांजे जेके जजिस आहिनि उहे उन्हनि जी सीट्स काफ़ी वेकेंट आहिनि जेकी उन्हनि खे हिकिड़ी घुर्बल रिक्वायरमेंट आहे छो त असां वटि केसिस तमामु घणा आहिनि मेंबर घटि आहिनि ईअं ई आहे त अगरि तव्हांखे हीअ मॉर्निंग शो करण में तव्हांखे 15 छोकिरा खपंदा ऐं तव्हां वटि हुजनि 3 त उहा क्वालिटी त तव्हांजी कॉम्प्रोमाइज़ थींदी न त सेम गोज़ अगरि जेकी असांजी कैपेसिटी आहे असांजा जजिस घटि आहिनि असांखे नंबर 1 इहो करणु खपे त पंहिंजी कैपेसिटी खे फुल करणु खपे जजिस हायर करणु खपनि उन खां अलावा सेकेंड हीअ आहे त जेके जजिस ऐं वकील असां यूके में असां वटि CPD हूंदो आहे कंटिन्यूअस पोस्ट डेवलपमेंट या कोर्सिस थींदा आहिनि 16 कोर्सिस असांखे हर साल करणा पवंदा आहिनि तव्हां कहिड़ा बि प्रोफेशनल हुजो साफ़ी हुजो वकील हुजो इंजीनियर हुजो डॉक्टर हुजो एक्सेट्रा हिते अहिड़े क़िस्म जी का बि अपग्रेड कोन्हे को हाणे मां वकील आहियां त को कोर्स कोन्हे उहे कोर्सिस हुजणु घुरिजनि अपग्रेड जंहिंमें असांजा जजिस बि हुजनि जंहिंमें असांजा वकील बि हुजनि छा थींदो त माहौल बि त पैसे जे हेठां थोरो अॻिते वधे थो नवां इशूज़ अचनि था त असांखे अपडेट रहण जी ज़रूरत आहे उहे कोर्सिस बि कोन्हनि जेके असांखे करणु खपनि नंबर 3 फैक्टर आहे असांजा वकील ख़ुदि जेकी मुंहिंजी फैमिली आहे मां पाण वकील आहियां असांजो बि इन एलिमेंट में किथे न किथे को न को कसूर आहे असां अननेसेसरी तारीख़ूं था वठूं एडजमेंट था वठूं असांजी फाइल जी प्रिपरेशन कोन्हे का कहिड़े बि वजूहत जे करे केतिरा केसिस तव्हां मतिलबु पंहिंजे हिसाब सां खणी था छॾियो उन खां पोइ उन्हनि खे फॉलोअप करणु जी रीड करण बिल्कुलु ज़िमेदारी आहे न वॾी ज़िमेदारी आहे छो त जेको तव्हां ॾे केस खणी थो अचे हिकिड़ी मजबूरी जे बुनियाद ते तव्हां ॾे खणी थो अचे तव्हांखे अलाह खे जवाबु ॾियणो आहे सुभाणे जो केस ते तव्हां 100% महिनत न कई त ख़ुदा खे छा जवाबु ॾींदो क्लाइंट बि सेटिस्फाई न थींदो हिकिड़ो इंसानु पंहिंजी मजबूरी खणी तव्हां ॾे अचे थो ख़ुशी सां कोन थो अचे त चलो वापसि अचूं था पिया त इहो असांजे वकीलनि जो बि हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे त उन्हनि खे बि थोरो ॾिसणु खपे सम्झणु खपे इंसानु प्रॉब्लम में आहे इंसान जी मदद कयो ऐं हिन खां पोइ वॾो असां वटि फैक्टर इहो आहे त जेको असां वटि कानून आहे उहो 18वीं सदी जो आहे हाणे तव्हां हिन वक़्तु 21वीं सदी में आहियो अमेंडमेंट्स जेके थियूं आहिनि उहे मतिलबु हिते इम्प्लीमेंट न जे बराबरि थियूं आहिनि ॾिसो तव्हांजो CPC तव्हांजो केतिरो पुराणो आहे सिविल प्रोसीजर कोड तव्हांजो क्रिमिनल प्रोसीजर कोड ॾिसो तव्हांजो कानून शहादत 1984 जो आहे त इहो बि असांखे थोरो ईअं अपडेट करणु खपे उन सां काफ़ी बहितरी ईंदी ऐं ख़ासि तौर ते इहो ॾिसणु खपे त जेको स्पीडी ट्रायल्स जेके आहिनि असांखे उनखे एप्रिशिएट करणु खपे त भाई हिकिड़ो क्लाइंट अचे थो ऐं अहिड़ो को कानून हुजे त बाबा 6 महीननि में डू और डाए तव्हांखे करिणो ई करिणो आहे विदिन 6 मंथ्स तव्हांखे इंसाफ़ करिणो आहे पब्लिक जो एतमाद वधंदो रेटिंग बहितर थींदी मसइला हल थींदा ॾोहारियुनि खे जल्दी सज़ा मिलंदी ऐं इन खां पोइ बि मां तव्हांखे अर्ज़ु कयो न काफ़ी फैक्टर्स आहिनि मां हिक ते ॻाल्हाईंदुसि कलाकु पर मुंहिंजे हिसाब सां इहे 3-4 मेजर फैक्टर्स आहिनि जंहिंमें अगरि थोरी बि इम्प्रूवमेंट अचे त काफ़ी कुझु बहितर थी सघे अच्छा हिकिड़ो ॿियो सवाल आहे तव्हांजी ज़िंदगी जो सभ खां पहिरियों केस जी यादि हूंदो ज़ाहिरी जी बिल्कुलु यादि आहे कीअं हुयो ऐं छा ते हुयो कीअं सॉल्व कयो ऐं केतिरा मतिलबु छा सोचे करे हिकिड़ो फर्स्ट टाइम माण्हू केस पुछणु न मिलंदो आहे खपे वरी पुछंदासीं असां पोइ बि फीस घणी वरितो वेल उहा पाउंड्स में हुई बट उहो फर्स्ट जेको मुंहिंजो केस हुयो इट वॉज़ अ वेरी इंट्रस्टिंग वन पर अनफॉर्चुनेटली मां रिकॉर्ड में ॿुधाए नथो सघां छो त हुन में कुझु अहिड़ा एलिमेंट्स हुया जेके ऑन एयर माण्हू नथो ॿुधाए सघे बट इट वॉज़ वेरी इंट्रस्टिंग मां ऑफ द ईयर तव्हांखे ॿुधाए वठंदुसि बेसिकली हुयो उहो असलम जो अच्छा वॾो इंट्रस्टिंग आहे हा वो सही विन कयो न कमु कयो न पॉइंट इहा आहे त तव्हां कंहिं डॉक्टर ॾे वञो था या कंहिं वकील ॾे उन खां का ॻाल्हि लिकाइणु न खपे
जेकी हुननि लिकाई ऐं जंहिंजे करे हू केस हारायो त चवंदा आहिनि वकील केस न हाराईंदो आहे, क्लाइंट केस हाराईंदो आहे। ठीकु आहे, त जॾहिं बि तव्हां डॉक्टर ॾे वञो था या वकील ॾे वञो था त उनखे घटि में घटि तव्हां प्रॉपर ब्रीफ पर कयो। साईं तव्हां इहा ॻाल्हि कई न जेकॾहिं विन न करे सघियुमि त माना क्लाइंट काफ़ी तव्हां हाराए छॾिया आहिनि हाणे। न, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल। ऐं उहो मुंहिंजो पहिरियों ई आख़िरी केस हुयो जेको मूं हारायो, जेको मुंहिंजो पहिरियों केस हुयो। अच्छा, अलहमदुलिल्लाह अॼु ताईं मूं रिकॉर्ड क्लियर आहे। कॉलर बि असां सां गॾु मौजूदु आहे जी। ऐं कॉलर खे अटेंड कंदा। अस्सलाम वालेकुम साईं वॾा वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल अहवाल आहिनि, ख़ुशि आहियो? जाऊं जाऊं मौला जा करम, अल्लाह जूं महिरबानियूं। तव्हां ख़ुशि आहियो सर? ख़ैर फर्स्ट क्लास। केरु पिया ॻाल्हायो साईं, किथां खां पिया ॻाल्हायो? हाला खां पिनियल भुट्टो। साईं 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 असांखे त ॾेई वेंदा हो, तव्हांजो नालो पिनियल आहे पर साईं घणो कुझु ॾेई वेंदा हो। हा, ही तव्हांजो प्रोग्राम सवेर खां वठी ॾिसां वेठो। मज़ो अचे पियो साईं? जेको कानून ऐं अदलिया ते ॻाल्हायो पियो वञे, जी साईं, ॾाढो सुठो बहस आहे, बहितरीन, लाजवाब। मोहबतूं। साईं खां मुंहिंजो बि हिकिड़ो सुवालु आहे। साईं जीअं त केस जेके आहिनि तमामु जजो वक़्तु पिया वठनि, 3 साल 5 साल, हिकिड़ो नंढड़ो ख़सीस केस बि हले थो जेको को नथो थिए। साईं खां आऊं इहो पुछणु थो चाहियां त इस्लामी अदलिया जो जेको निज़ाम आहे उन में ऐं मौजूदा हलंदड़ असांजे निज़ाम में फ़र्क़ु कहिड़ो आहे? ठीकु आहे। ॾिसो न, इस्लाम में त अदालत जो जेको असां हिकिड़ो फैक्टर ठाहियो आहे त हिकिड़ी अदालत आहे, हिकिड़ो जज वेठो आहे, 2 वकील आहिनि, उहो त आहे ई कोन, हिकिड़ो जिरगा सिस्टम टाइप आहे, उहो इंटायरली हिकिड़ी डिफरेंट शइ आहे। डिले अगेन उहो साॻियो ई टॉपिक हुयो जेको असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त एतिरी डिले छो थी थिए असांजो, उनजा कारण मूं तव्हांखे अॻु में ॿुधाए छॾिया। त इन में जेसीं ताणी अपग्रेड असांजो सिस्टम न थींदो तेसीं ताणी ईअं असांजो आम इंडिविजुअल हमेशह लाराईंदो। अगरि हुन सां का नाइंसाफ़ी थी आहे हू कोर्ट में वञण खां अवॉइड कंदो। प्लस में वकीलनि जी फीसूं एतिरियूं आहिनि त माण्हू चवंदो यार बहितर आहे त कंहिं वॾेरे खां को फ़ैसिलो कराए छॾियूं। उन में वरी इहो आहे त हिकिड़ो पैसो बि कोन थो ख़र्च थिए ऐं प्लस में असांखे इंसाफ़ बि फौरी मिली थो हिकु ॾींहं में रादर देन। त इन्हनि जो जेको कॉन्फिडेंस आहे पब्लिक जो जेको शटर थियो आहे उनखे इम्प्रूव करण जे लाइ, उनखे बहितर करण जे लाइ, उनखे वापसि गेन करण जे लाइ हिकिड़ो ई इलाजु आहे, उहो ई आहे त अदालत खे खपे त हिकिड़ो मुनासिब वक़्त जे अंदरि इंसाफ़ करे कुझु अमेंडमेंट्स आणे। तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। इहो मां सोचियो की तव्हांखां क्वेश्चन हिकिड़ो मां रखियो की इहो पुछंदुमि तव्हांखां, पर अञा बि रहे थो त इहा जेको ट्राइबल जेको सिस्टम आहे, जिरगो सिस्टम आहे, हिकिड़े जेको आहे मसइले खे सुलझाइण जे करे उन मसइले खे सुलझाईंदा त न आहिनि पर काफ़ी ॿिया केसिस जुर्म निकिरी। सो अचूं त साईं कॉलर हिकिड़ो ॿियो बि मौजूदु आहे असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां खां पिया ॻाल्हायो? सर अलीगुल हसन सांद, विलेज मोजोसांद, डिस्ट्रिक्ट टंडोलाया, ज़िलो झंडोमरी। अदा साईं भली कार चयूं पर तव्हांखे प्रोग्राम में शामिल थी विया, छा चवणु चाहींदा? सर असांजो चवण जो मक़सदु इहो आहे, वकील साहब खां सुवाल मुंहिंजो इहो ई आहे अर्ज़ु आहे त जेकी असांजे मंशात फ़रोज़ जेके कमु कनि पिया, कानून जा जेके बि इदारा आहिनि, PS मशागोती जे हद में जेकी कुझु बि थिए थो सभु तमाशो करे ॾिसंदा, बेगुनाह बेबस जेके लोग माण्हू आहिनि उन्हनि ते पूरियूं एफआईआर कटींदा रहंदा आहिनि। सही। ऐं को बि माना अहिड़ो को कानून इदारो कोन्हे जो हिननि खे एतिरो चई सघे त भाई छा नाजाइज़ी आहे, नाइंसाफ़ी आहे। सही। इन खां वकील साहब सां मुंहिंजो इहो सुवाल हो त इन लाइ छा करणु घुरिजे? तमामु सुठो टॉपिक जेको आहे सो इहो तव्हां जेको छेड़े छॾियो आहे। ऐं साईं बिल्कुलु हिकिड़ी वेस्ट खां हिकिड़ी शइ आई आहे, मंशियात आइस थी वई, नाला न खणणु खपनि, असां सम्झूं था त माना खणणु खपनि, सकरण किथे पुगी आहे या मां हमेशह चवंदो आहियां मोरे में किथे पुगी आहे, एॾे ॻोठनि में काॾे वई आहे, ड्रग काॾे वई, हाणे त माना घर में ठाहिनि बि था। बिल्कुलु। त मतिलबु सिधी ॻाल्हि आहे त कानून जी मतिलबु एतिरी माना खोट लॻी पई आहे या को मतिलबु एक्शन न आहे। तव्हांजा हिन टाइम नौजवान नसुल तबाह थींदो थो वञे। यूनिवर्सिटीज़ ॾिसो, कॉलेजिस ॾिसो, ATM मशीन जे अंदरि तव्हांजा मवाली वेठा आहिनि साईं। ATM मशीन जे अंदरि जाए उहो माना आम माण्हू सिक्योर न आहे तव्हांखां, पैसनि जी हो था कनि, उहो वरी घर जा सोन विकिणी करे वेठा आहिनि, तव्हांजा ATM कार्ड तव्हांजी ज़िंदगी हुन जे लाइ कहिड़ो मैटर थी करे। हक़ीक़त त साईं इन्हनि खे केरु रोकण वारो न आहे। ही मोबाइल पुलिस वञे थी, ही मतिलबु बैंकर्स माना कंप्लेंट्स था कनि, हीरोइन खे पकड़नि था, उहो वीचारो जेको चोरी करे उहो बि माना सिपाही खणी हलियो थो वञेसि। बेशक ईअं इनखे कीअं रोके सघूं था पाण? ॾिसो ॻाल्हि सिंपल आहे बिल्कुलु बि। कानून जी मशीनरी जॾहिं बि एक्टिव थींदी आहे उहा थींदी आहे तव्हां खां ई वठी। अगरि तव्हां अप्रोच ई नथा कयो, तव्हां अस्यूम करे वेही था रहो त लॉ एनफोर्समेंट वारा पाण अचनि
त बाबा हुननि जे मथां का वही तनाज़ुल कोन थी आहे त हुनखे ख़बर पए त फलाणी जॻह ते ही इलीगल एक्टिविटी थी रही आहे। उहा ज़िमेदारी असांजी आहे जेके असां सिटीज़न आहियूं हिन मुल्क जा। असां हुनखे इन्फॉर्म था कयूं त फलाणी जॻह ते क्राइम थो थिए, तव्हां FIR था कटायो त पोइ ॾिसो मशीनरी कीअं थी एक्टिव थिए। अच्छा, असांजा कुझु दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा पुलिस असांजी FIR नथी करे, जीअं हाणे साईं चयो असांजे कॉलर, त ॾिसो उनजो सिंपल तरीक़ो बेगुनाह ते करे थी ऐं जेके असल आहिनि उन्हनि ते नथी करे। त तव्हां वञो न पुलिस खे कंप्लेन कयो न। अगरि पुलिस तव्हांजी FIR नथी कटे त उनजो तरीक़ो हीअ आहे त तव्हां हुन जे कंहिं जेको इमीडिएट बॉस आहे, जेको DSP थियो या SP थियो, तव्हां हुनखे कंप्लेन कयो, FIR कटिजी वेंदी। हुनखे चवंदो नथो थिए त तव्हां मथे वञो, DIG ॾे वञो, दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। जेकर अञा बि नथो थिए त कानून तव्हांखे 22A 22B ॾिए थो। त तव्हां उन इहा त तव्हांखे मैजिस्ट्रेट जेको सिविल जज तव्हांजे इलाइक़े जो आहे, तव्हांजे कंहिं तालुके जो आहे, तव्हां हुन साम्हूं अपील कयो। जीअं तव्हां 22A चयो, 22B त हज़ारी आम माण्हुनि सभिनी खे ख़बर न हूंदी, त थोरो इहो बि ॿुधायो। ठीकु आहे, सिंपल आहे। ॾिसो 22AB ईंदो चवे त अगरि तव्हांजी FIR नथी कटिजे, तव्हां वटि एतिरो राइट हक़ एतिरो आहे त तव्हां कंहिं मैजिस्ट्रेट जेको सिविल जज आहे उन साम्हूं ब्यूरो अच्छे पने ते लिखी ॾियो, उनखे हिकिड़ी शिकायत लॻायो त बाबा फलाणो SHO आहे, उहो मुंहिंजी FIR नथो कटिजे, अची करे मुंहिंजे घर में FIR जेको मुंहिंजो हक़ आहे FIR कटे। सिविल जज तव्हांखे ॿुधंदो, हुनखे सम्झ में ईंदो, उते उते हुन SHO खे घुराईंदो, इनखे असां 22AB चवंदा आहियूं। त उहो अची करे उन महिल ई हुकुम ॾींदो त बाबा FIR कट, जेकी थिए थी। तव्हांखे कंहिं वकील जी ज़रूरत न आहे, तव्हांखे ₹2 ख़र्च करण जी ज़रूरत न आहे, तव्हां FIR कटायो, मशीनरी एक्टिव थींदी, इहे माण्हू खे पाणे पुलिस अची पकड़े छॾींदी। मवाली ॾिसंदा हूंदा, चिड़ी पिया हूंदा यार असां कट लगा पिया आहिनि। मैडम आप जो है हम हेल्थ पे आते हैं। ये आपका जो एक आपने एक डिस्कस के दौरान बताया कि आपने एक प्रोडक्ट जो है जो सप्लीमेंट है, क्योंकि लोग ये काउंट नहीं कर सकते कि मुझे विटामिन A की इतनी डेफिशिएंसी है, B कितनी डेफिशिएंसी है या एक्सीड कर गई, तो कितना वो बैलेंस डाइट के लिए आपने क्या वो प्रोडक्ट जो देखिए, सबसे पहले तो मैं ये कहूँगी कि जितनी भी विटामिन होती हैं ये बगैर डॉक्टर के और बगैर टेस्ट रिपोर्ट के ना ही लेना चाहिए, कभी नहीं लेना चाहिए। ये सिंथेटिक होती हैं, आपकी बॉडी को और भी ज़्यादा इम्यून सिस्टम को भी आपका ख़राब करती हैं। तो जो भी ऐसी चीज़ें हैं, जैसे मैंने अपना सीरियल बताया, ये बिल्कुल ऑर्गेनिकली है, इसमें कोई भी सिंथेटिक हमने विटामिन का तो सवाल ही नहीं पैदा होता। इसमें ड्राई फ्रूट्स हैं और कुछ जौ और इस टाइप के हमारे ओट वगैरह हैं, और ये बहुत ईजी है क्योंकि इसका टाइम है, टाइम खाने का होता है। सुबह से जो टाइम है ना 9 बजे से पहले अगर आप ये सीरियल लेंगे, उसके 2 घंटे के बाद आप नाश्ता वाश्ता करेंगे, तो फिर आपको एक अलग ही एनर्जी आपको प्रोड्यूस होगी बॉडी के अंदर। आपकी आँखें, बाल, स्किन, एवरीथिंग, आपका पूरी बॉडी शेप होती है। और ये बहुत ही बेहतरीन, मैंने बड़ी मेहनत से 17 साल की मेहनत से मैंने ये बनाया और अपने ऊपर अप्लाई किया, अपने पूरे घर पे अप्लाई किया है, हार्ट पेशेंट पे, शुगर पेशेंट पे, ब्लड प्रेशर जो भी हो उन पे किया है, और माशाल्लाह रिजल्ट वो लोग हमें बता रहे हैं, मैं उन्हें कुछ नहीं बता रही। तो ये बेहतरीन चीज़ है। घुटने हमारे पिलर होते हैं, हमारी पूरी बॉडी का पिलर है ये। तो जब ये हमारे ख़राब होते हैं तो हम बिल्कुल डिसबैलेंस होना शुरू हो जाते हैं। आपने देखा है 40 के बाद भी औरतों की चाल कितनी ख़राब होती जा रही है बेचारों की, और कितना काम करती हैं। मर्दों की भी हो रही है, आप ऐसा नहीं करें, ऐसा नहीं करें। मर्द तो इस वक्त बहुत सही बैठे मेरे सामने, इसलिए मैं कुछ कह नहीं सकती। तो मतलब ये 40 से ऊपर है फिर सही है। नहीं, मेरा मतलब ये कहने का है कि आप लोग अगर टाइम पे ले लें एक चीज़, खाना, नाश्ता स्पेशली, तो ये आपको कभी ये प्रॉब्लम नहीं होगी, ना आपकी कोई बीमारी बनेगी। तो ये जो मेरी चीज़ है ये बेहतरीन है, हम ट्राई करेंगे। और आपने मर्दों की जो तारीफ की है ना, इसका जवाब ही नहीं है। मर्दों की इसलिए मैं तारीफ करती हूँ कि वो लोग करते हैं, वो जो आते हैं हमारे पास तो वो कहते हैं कि हाँ ठीक है, हमें जो है ना ये चीज़, आप कॉन्शियस होते हैं, हेल्थ कॉन्शियस हैं, और उस पर वो अप्लाई भी करते हैं सही से। जैसे मैं थेरेपी बताती हूँ तो वो स्ट्रेच है एक तरह का, आप बिस्तर पे लेटें और पूरी बॉडी स्ट्रेच कर लें। स्ट्रेच करेंगे तो आपका क्या होगा, ब्लड सर्कुलेशन जो है ना वो खुद ही मतलब ये जो हमारी वेंस जो है फ्रीज होती हैं, उनको स्ट्रेच करना मतलब लाजिम होता है। चले गाना आपको फिर सुना दें, दूसरा गाना। मैं सर से भी एक सवाल करूंगी, ये इतनी छोटी सी उम्र में एक तो बैरिस्टर बन गया, माशाल्लाह माशाल्लाह। मैं आपको छोटी उम्र का लग रहा हूँ? मैं आपको छोटी उम्र की लग रहा हूँ, आप लोग तो मुझे मॉडल कह रहे हैं। तो मतलब मैं ये कह रही हूँ कि आपको क्या अच्छा लगता है, आप बैरिस्टर बन के आप पाकिस्तान के लिए जो भी बुरी हालत में हैं, जिनके कानूनी तौर पे इल्लीगल काम उनके ऊपर थोप दिए गए हैं, मतलब उनका गुनाह साबित बेगुनाह है, उनको गुनाह, तो आप उनके लिए क्या करना चाहते हैं? मुझे सिर्फ आपके मुंह से सुनना चाहती हूँ कि आपकी कोई अच्छा होगा ना, कि कोई ऐसा पॉइंट आपके दिल में होगा
कि मैं ऐसा बनाऊं, माशाल्लाह इतना कुछ कर रहा हूं, तो मैं कुछ कर सकूं, तो वो आपके दिल में क्या है? एनजीओ वगैरह भी ताजी है, मतलब समाजी वेलबींग लाइक, मतलब अच्छा सोचो। मेरे पास बहुत सारे ऐसे लोग हैं, इसलिए मैं नहीं, आप फील फ्री, अगर इजाजत है तो आई विल टेक 2 to 3 मिनट्स अगर आपके पास है। बिल्कुल आप ले लें, मेरे मिनट ले लें, आप सब बोल दें। नहीं देखिए, बात असल ये है कि वे आई वाज वर्किंग इन यूनाइटेड किंगडम, दैट फर्म वाज वन ऑफ द टॉप 10 फर्म्स ऑफ द वर्ल्ड एंड आई वाज वेल एस्टेब्लिश्ड इन दैट फर्म। उनको क्विट करना, कमिंग बैक टू द पाकिस्तान वाज नॉट एन इजी जॉब। तो यहाँ आने का मकसद सिर्फ और सिर्फ एक ही था कि इतना जो मुझे इस मुल्क ने दिया है, तो इस मुल्क को मैं रिटर्न में क्या दूं। तो ये मकसद करके काफ़ी मेरे दोस्त थे वहाँ पे और यहाँ पे, उन्होंने कहा यू हैव मेड अ ब्लंडर, आपने बहुत बड़ी गलती की यहाँ आकर। लोग यहाँ से जा रहे हैं और आप वापस आ रहे हैं। आपको भी यही कहते हैं। तो यहाँ आने के बाद मैंने सबसे पहले 2 काम किए ना। नंबर 1, जैसे अभी आसिफ भाई ने फरमाया कि मैंने यहाँ एक NGO खोला। अब NGO खोलने, आपने तो देखा होगा हर तरफ NGO है, आपका भी NGO है। तो अब उस NGO में मैं डोनेशन फिलहाल किसी से नहीं लेता, इट्स जस्ट माय फैमिली, ठीक है। क्योंकि आपने देखा है कि NGO में अगर कोई डोनेशन आती है ना, तो फिर NGO का खर्च भी है, ऑफिस है, मेंटेनेंस है काफ़ी, तो आधे से ज़्यादा तो जो फंडिंग आ रही है वो तो उधर जा रही है। और हमने अपने एरिया में एम्बुलेंसेस दिए हैं, स्कूल बनवाए हैं, हॉस्पिटल बनवाई हैं, तो बगैर किसी फाइनेंशियल सपोर्ट के, ताकि लोगों को फ़ायदा हो। उसके साथ साथ अभी तो मैं खैर किसी गवर्नमेंट के उसमें काम कर रहा हूँ। उससे पहले जब मेरा फॉर्म था, तो मैंने कभी भी अपने क्लाइंट से, जो मैं देखता हूँ कि गरीब है, आई डू नॉट चार्ज देम अ सिंगल पेनी। वेरी नाइस। तो उससे क्या होता है कि एक तो हमारा जो मकसद है इस दुनिया में आना, हुकूक लिबाद, हुकूकुल्लाह के साथ साथ गरीबों की मदद करना। उन वो बेचारे पहले से सताए हुए हैं, वो पहले से उनको डिप्राइव्ड हैं हर जगह पर, उनको कहीं इंसाफ नहीं मिलता, और बेचारे उन प्रॉब्लम के होते हुए वो फिर जा भी नहीं सकते, वो कहते हैं हम अफोर्ड भी नहीं कर सकते। तो उनके घर तक पहुंचना, अगर किसी ने सोशल मीडिया पे कोई पोस्ट किया है तो मेरी टीम वो वहाँ तक पहुँचती है, उनको फ्री में केस करती है, उनको कोई सिंगल पेनी। और आपने ना कभी मेरे पेज पे देखा होगा कि मैंने प्रमोट किया, कुछ नहीं। तो ये मैं कोशिश करता हूँ कि उनको जो जिनका हक है उनको फ्री ऑफ कॉस्ट ये इंसाफ मिले। उसी तरह लिस्ट जो है काफ़ी बड़ी है, पर मेरे ख्याल में से मेरी बहन जो है वो मूव ऑन होना चाहती है, वो इन शॉर्ट करना चाहती है। तो प्लीज़ आप ये होता है IQ, मतलब उन्होंने जज कर लिया, बिल्कुल ये होती है। सॉन्ग जो भी टाइम थियो आहे त थोड़ो सॉन्ग भी ॿुधूं। ऐं बादल भा छा था ॿुधायो? उस्ताद बादल अॼु सफ़ा डाउन आहे। असां जेको असां एॾी मॉडल तव्हांजे अॻियां रखी आहे, तव्हां जेको असां लो लॻा पिया। बादल गरजे न तो बरसे न तो। मुर्दा परस्त कौम वटि जीअरनि जो छा कदुर, मुर्दा परस्त कौम वटि जीअरनि जो छा कदुर, जे लोह कुटीन तिन वटि हीरनि जो छा कदुर। हिते जीअरे माण्हू जो कदुर ना, बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो, माण्हू सुठो यार माण्हू भलो। हिते जीअरे माण्हू जो कदुर ना, बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो। भली हीला हलाए हज़ार ॾिसो, भली चांदीअ मां थी सोन पो, भली हीला हलाए हज़ार ॾिसो, भली चांदीअ मां थी सोन पो, पर कसर ज़रीब न सहंदाड़े, बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो। हिते जीअरे माण्हू जो कदुर ना,
बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो हित हर को सुख जो साथी दुख जो को भी ना है भाती हित हर को सुख जो साथी दुख जो को भी ना है भाती छॾ साथ दुखन में वींदाड़े बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो हिते जीअरे माण्हू जो क़दुरु न बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो चवे पिरो ही थो महबूब अली मिट माइट अज़ीज़ ऐं दोस्त दिली चवे पिरो ही थो महबूब अली मिट माइट अज़ीज़ ऐं दोस्त दिली हर ॻाल्हि ते रुसंदा रहंदाड़े बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो हिते जीअरे माण्हू जो क़दुरु न बाक़ी मोए खां पोइ सभु चवंदाड़े माण्हू सुठो यार माण्हू भलो माण्हू सुठो यार माण्हू भलो तमामु बहितरीन गानो ऐं बहितरीन मैसेज ऐं हक़ीक़त इहा आहे की इंसान जॾहिं जीअरो हूंदो आहे त उनजी क़दुरु न कई वेंदी आहे मरण खां पोइ त बाबा जेको आहे तरीक़े सां माण्हू भलो इहो एॾो मतिलबु तमामु हक़ीक़त खे तव्हां बयानु कयो असां बहितरीन ॻाल्हि कई अथव टाइम थियो आहे वियोसि कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर भलीकार यकीन रहिजो की जेका कचहरी हुई इमरान साहब जेकी जहिड़े तरीक़े सां असांखे कानून जे बारे में ॿुधायो ऐं जेके इहे नौजवान जेके बैरिस्टर थियणु चाहिनि पिया उन्हनि जे लाइ बि उन्हनि रहनुमाई कई ऐं यकीनन जेको माण्हुनि जो जेको हूंदो आहे शौक़ु नौजवाननि जो की असां बैरिस्टर थियूं त 4.5 करोड़ तव्हां ॿुधायो सर ख़र्चु अचे थो ऐं उन्हनि जे लाइ तव्हां ॿुधायो की मतिलबु जेकॾहिं उहे पंहिंजे घर वेठे करे बि सिखी सघनि था ऑनलाइन बिल्कुलु सो सर टाइम असां वटि शॉर्ट आहे ऐं अॼु पाण खोड़ सारी हिन कचहरी जेतिरो बि असां डिस्कस कयूं टॉपिक्स एॾा आहिनि मसइला एॾा आहिनि जेकॾहिं हलंदा वञूं त असांजो सॼो ॾींहुं गुज़री वञे पर इमरान साहब ॾाढी ख़ुशी थी इंशाल्लाह तव्हां सां वरी बि जेको आहे सो हिकिड़ो सेशन रखंदासीं ऐं डिफरेंट के मौज़ू सां यकीनन उमेद कयूं पिया की तव्हांखे बि अॼु प्रोग्राम असांजो सुठो लॻो ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम तमामु सुठो ऐं थैंक्स फॉर कमिंग ऐं मैडम तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां आयो ऐं असांखे प्रोडक्ट जे बारे में ॿुधायो इंशाल्लाह असां यूज़ कंदासीं इंशाल्लाह प्रोडक्ट जी ॻाल्हि कयूं ऐं ब्रांड जी ॻाल्हि कयूं त असां GFS बिल्डर्स जेको आहे सो असांखे अॼु को प्रोग्राम स्पॉन्सर कयो आहे ऐं GFS बिल्डर्स जिथे ख्वाबनि जी ॻाल्हि कयूं की हर इंसान जो ख्वाबु हूंदो आहे की मुंहिंजो ख्वाबु साबियां थिए त काफ़ी बिल्डर आहिनि जेके ख्वाब त ॾेखारींदा आहिनि जॾहिं ताबीर जी ॻाल्हि ईंदी आहे त को बिल्डर दुबई भॻो बीठो आहे को किथे वेठो आहे सो GFS बिल्डर्स जी इहा ॻाल्हि आहे की उहो जॾहिं कमिटमेंट कंदो आहे त पूरी कंदो आहे GFS बिल्डर्स ते तव्हां एतमाद करे सघो था
नालो ही काफ़ी आहे। बिल्कुल। सो व्यूअर्स ऐं जेके गिफ्ट्स आहिनि इहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे तरफ़ां तव्हां ॾे वेंदियूं असांजे महिमाननि जे लाइ। सिमरन साहब हे जेको तव्हां आहे सिंध जे लाइ फ़ख़ुरु आहियो ऐं असां तव्हां जहिड़ा महिमान असांजे लाइ जेको आहे सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे उनखे होस्ट कंदे। थैंक यू सो मच। थैंक यू। ऐं मैडम ही तव्हांजे लाइ मैडम सरवत ये आपके लिए छोटा सा GFS की तरफ से तोहफा। सो असांजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ असां जिन स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। ईअं सहकार कंदा रहंदा ऐं उमेद कयूं था त हमेशह असां सां गॾु हूंदा। सो बहरहाल टाइम बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे। ऐं जेको आहे ऐं तव्हांखे बि ॿुधायां इमरान भाउ, आपको भी बता दूं, आपको तो पता भी होगा, आसिफ जेको आहे तमामु सुठो हिकिड़ो सिंगर बि आहे। खोड़ सारा ॾींहं थी विया आहिनि, महीना गुज़री विया आहिनि, असां हिननि जो को बि सॉन्ग नाहे ॿुधो। त अॼु आसिफ तव्हांजे आवाज़ में अॼु हिकिड़ो सॉन्ग ॿुधणु चाहींदासीं। ख़बर आहे थोरो गलो ख़राबु आहे पर वरी बि पंहिंजा पाण में आहियूं। डॉक्टर सरवत वेठी आहे, उन्हनि खां दवा जेको आहे सो कोई ॾस कोई डाइट वो भी आपने गले के लिए मुझे देनी है। 1 महीने से आपका पता चल रहा था कि कोई टैलेंट छुपा है, पता चल गया था, अभी पता चल गया। थैंक यू। सो ये इमरान साहब, सर मैडम सरवत आपके लिए गिफ्ट के साथ ये भी आपको डेडिकेशन है। तो बहरहाल ज़िंदगी रही तो वरी सुभाणे गॾु हूंदासीं कि नवनि महिमाननि सां, कनि ॻाल्हियुनि सां, ई नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं मूंखे आसिफ खे असांजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय। लास्ट में सॉन्ग समझ देख मनमीत पीरवा, समझ देख मनमीत पीरवा, आशिक होकर फिर सोना क्या रे। समझ देख मनमीत पीरवा, समझ देख मनमीत पीरवा, आशिक होकर फिर सोना क्या रे। पाया हो तो दिल प्यारे, पाया हो तो दिल प्यारे, पाए पाए फिर खोना क्या रे। समझ दे हो। जब आँखों में नींद घनेरी, और जब आँखों में है नींद घनेरी, जब आँखों में नींद घनेरी, और जब आँखों में घनेरी, तकिया और बिछोना क्या रे, तकिया और बिछोना क्या रे। पाए पाए फिर खोना क्या रे। समझ दे कहे कबीर प्रेम का मार्ग, अरे कहे कबीर प्रेम का मार्ग। कहे कबीर प्रेम का मार्ग,
अरे कहे कबीर है प्रेम का मार्ग, अरे सिर देना तो रोना क्या रे, सिर देना तो रोना क्या रे, पाए पाए फिर खोना क्या रे, समझ दे मनमीत पीरवा, समझ दे मनमीत पीरवा, आशिक होकर फिर सोना क्या रे, पाया हो तो दिले प्यारे, पाया हो तो दिले प्यारे, पाए पाए फिर खोना क्या रे, सिर देना फिर रोना क्या रे, आशिक होकर फिर सोना क्या रे। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।